दोस्तों दोस्तों जीएस सिंधी ॿोली असां सिंधी नॉवल में थींदड़ तजुर्बनि जे हवाले सां ही टीं सिटिंग करे रहिया आहियूं ऐं अॼोकी सिटिंग जेको आहे सो असां रज़ाक सेतो साहब जे नॉवल आशिक़ औरत जे हवाले सां करे रहिया आहियूं जंहिंमें कुझु देरि में असांखे रज़ाक सेतो साहब अकबर लिगारी साहब ऐं ॿिया दोस्त ज्वाइन कंदा। डॉक्टर मुबारक लाशारी साहब असांखे ज्वाइन करे चुका आहिनि। डॉक्टर साहब वेलकम, कीअं आहियो डॉक्टर साहब? करीम साहब तव्हांजो आवाज़ ब्रेक थिए पियो ॻाल्हि। अच्छा हेलो आवाज़ अचे पियो? हाणे सही आहे? आवाज़ अचे पियो? हाणे सही आहे? हाणे सही आहे, विच में ब्रेक थिए पियो हुनजो। ओके, ही अकबर लगारी साहब असांखे लकारी साहब असांखे ज्वाइन कयो आहे। सर अस्सलाम सर वालेकुम। अस्सलाम अकबर वालेकुम। साहब कहिड़ा अकबर हाल साहब है? कहिड़ा हाल है? साईं वालेकुम साईं सलाम। वालेकुम सलाम। साईं अकबर साहब खुश आहियो? ॿियो ख़ैर? साईं सब खैर, तव्हां साईं ठीक? सब ख़ैर, तव्हां ठीक? तव्हांजी तबीयत कीअं आहे? तव्हांजी तबीयत कीअं आहे? हाणे बहितर आहे काफ़ी। गुड। बस उहो मरियलो हुयो हिकिड़ो थी वियो, पर चए स्टोन जेको हाफ टुटो आहे, हाफ कोन टुटो आहे न। हलो अधु अच्छा पंधु ते हलो दोस्तों अच्छा दोस्तों असां लाइव थी चुका लाइव थी आहियूं चुका पंहिंजो आहियूं फेसबुक पंहिंजो ते। फेसबुक ते। ई इको हले छो थी? इको हले छो? अकबर साहब मुंहिंजो असांखे आवाज़ ज्वाइन कयो आहे। सर तव्हांजो आवाज़ इको पियो थिए। जी हा, जी इहा ख़बर नाहे छो पियो थिए। हाणे सही आहे? हा हाणे सही आहे? जी जी सर। जी सर। न इको थिए पियो। न इको थिए पियो। इको सर पंहिंजे डिवाइस पोइ जो आवाज़ वाले वारे सां पाण वाले माइक सां म्यूट पाण था माइक कयूं। म्यूट था अगरि कयूं। तव्हां माइक ते माइक ऐं ईअं कयां थो त भला हिनखे वरी लॉग आउट करे पोइ वरी ॿीहर थियां। भले सर जीअं भले तव्हांखे सर सही जीअं लॻे। तव्हांखे सही लॻे। हा ईअं बि सही आहे। अच्छा अच्छा दोस्तों ये असां दोस्तों ये लाइव असां आहियूं पंहिंजो लाइव आहियूं फेसबुक पंहिंजो ते। फेसबुक ते। ही असांजी जेका ही असांजी स्ट्रीम जेका आहे टी स्ट्रीम आहे सिंधी स्ट्रीम आहे नॉवल जे सिंधी हवाले सां। ऐं अॼु जेको आहे सो असां साईं रज़ाक सेतो साहब जे नॉवल आशिक़ औरत ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन मां असां जेको आहे सो पहिरीं रीडिंग कंदासीं ऐं पोइ जेको आहे सो हिन नॉवल जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। ही नॉवल जेको आहे आशिक़ औरत इहो साल 2023 में इन जो पहिरियों छापो छपियो आहे ऐं इनखे एल्सा पब्लिकेशन पारां छापियो वियो आहे। ऐं जेको आहे सो ही लॻभॻि 224 सिफ़नि जो नॉवल आहे ऐं इन ते मां जेको आहे हिकिड़ो मज़मून सिंध एक्सप्रेस में लिखी चुको आहियां जंहिंजो उनवान हो त आशिक़ औरत सिंधी जो हिकिड़ो बहितरीनु थ्रिलर नॉवल। असां रज़ाक सेतो साहब जो बि इंतज़ारु करे रहिया आहियूं। रज़ाक सेतो साहब तव्हांखे लिंक मूं सेंड कई आहे मैसेंजर में। जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधो पिया त तव्हां हुन लिंक खे क्लिक कयो ऐं महिरबानी करे असां वटि अचो लाइव सेशन में। असां हींअर रीडिंग जो सेशन शुरू कंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे सो असां नॉवल ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। रज़ाक सेतो साहब जेकॾहिं तव्हांखे आवाज़ु अचे पियो त महिरबानी करे असांखे ज्वाइन कयो ऐं अमर लिगारी साहब जेकॾहिं अव्हांखे बि आवाज़ु अचे पियो त अव्हां बि महिरबानी करे ज्वाइन कयो। अच्छा अकबर साहब जेको आहे सो कुझु देरि में असांखे वरी ज्वाइन कनि पिया। अच्छा दोस्तो त ही जेको आहे असांजो ॾाढो हिकिड़ो सीनियर लेखक आहिनि साईं रज़ाक सेतो साहब। हुननि अॻु में बि जेको आहे सो 3 किताब हिन खां पहिरीं लिखी चुका आहिनि। उन्हनि में कहाणियुनि जो मजमूओ आहे लम्हे जो सवादु, उन खां अलावा कहाणियुनि जो मजमूओ आहे उॾही ऐं उन खां अलावा नॉवल आहे आख़िरी स्टेशन जेको हिन नॉवल खां पहिरीं छपियो आहे ऐं उहो नॉवल बि जेको आहे सो एल्सा पब्लिकेशन छपिरायो ऐं जंहिंखे सुठी मोट मिली पढ़ंदड़नि तरफ़ां। अच्छा ही जेको नॉवल आहे रज़ाक सेतो साहब जेको आहे सो हुनजी अरपना जेको आहे सो असांजे जेको आहे सो तमामु प्यारे फ़लसफ़ी ऐं नक़ाद
साईं अकबर लिगारी जे नाले कई आहे। अकबर साहब पहिरीं त तव्हांखे हिन नाविल जी अर्पणा जी मुबारक, यानी कि हिन नाविल सां तव्हांजो को गहरो तालुक थो लॻे। मुंहिंजे लाइ इहो सरप्राइज़ हो ऐं न मूंखे रज़ाक साहब ॿुधायो ऐं न को मूंखे ख़बर हुई। आर्ट्स काउंसिल में जॾहिं इहो किताब सेल थी रहियो हो तॾहिं आउं किताब ख़रीद करे रहियो हुउसि ऐं ख़रीद कंदे कंदे मुंहिंजी रज़ाक साहिब ते नज़र पई त मूंखे चयईं मुंहिंजो नावेल अची वियो आहे। मुंहिंजो ॾिसूं भला, चई तव्हांजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ आहे। मूं चयो अच्छा हले साईं रज़ाक सेतो साहब असांखे जॉइन पिया कनि। सर हिकिड़ो मिंट ॾिजो। जी जी जी। सर रज़ाक साहब अस्सलाम वालेकुम, भली कार। वालेकुम सलाम। सभिनी खे आदाब मोहब्बत प्यार। असल में यार इहो वॾी हिते अॼु मौत थी वियो त हिते माना लाइट बि कोन्हे का, बिजली वई आहे। अच्छा अलमिया जिते रज़ाक साहब आवाज़ अचे पियो मुंहिंजो? ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे। जी जी तव्हां पंहिंजे नाले ते मुंहिंजो नालो रखी छॾियो आहे या वॾी ॻाल्हि थी वई आहे? अञा अॼु मुंहिंजे नाले जे हवाले सां मुंहिंजे नाविल ते ॻाल्हि ॿोल कंदा। तव्हांजी स्क्रीन ते जेको न इहो मूंखे यार मां पहिरीं दफ़ो जॉइन ही भला लाउड थो थिए आवाज़। ॾाढो इको पियो थिए। सर दोस्त जो जेकॾहिं फेसबुक खुलियल आहे उन तां बि इको थींदो आहे। महिरबानी करे थोरी देरि पास करे। मुंहिंजो त फेसबुक न आहे खुलियल। जी 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 मूं त मोबाइल खे मागे फ्लाइट मोड ते करे छॾियो आहे। सर हाणे इको थिए थो आवाज़? सर हाणे थिए थो सर इको? या थिए पियो इको। हाणे थिए थो सर इको? जी हा। अच्छा थोरो आहे। हलो सर असां हाणे रीडिंग जो सेशन शुरू था कयूं। रीडिंग जो सेशन शुरू था कयूं। ऐं रज़ाक सेते साहब जे नाविल जेको आहे सो आशिक औरत जे सफ़े नंबर 25 खां मां रीड कयां थो। उन खां पोइ वरी असां उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अच्छा छा मूं हिकतरफ़ी मोहब्बत ऐं इश्क कयो हो? सकीना के मूंसां मोहब्बत कान हुई। मैसेज रखां थो जंहिं मां अंदाज़ो थी वेंदो त खेसि लिखंदो सर प्लीज़ तव्हां जेकॾहिं पंहिंजूं माइक्स म्यूट करे छॾियो त महिरबानी। डायरी कमाल जी लिखी हूंदई। असां हिक ॿिए ॾांहुं हज़ारनि जी तादाद में मोबाइल ते ॾहाड़ी नियापा कंदा हुआसीं। सेम तरफ़ां मोकिलियल थोरा ई में हिते मोहबत भरिया थो मैसेज रखां, घणी तादाद में नथो रखां। अव्हां जो मतां मन भरिजी वञे सो उन करे चूंड हाज़िर आहिनि। हू लिखे थी हाणे ही SMS शुरू थी आहिनि जेके सकीना हुनखे मोकिलिया आहिनि। हिते घर में आहियां, मां ॿाहिरि वेठल आहियां। सिज कंहिं महिल ककरनि जी ओट थो वठे, कंहिं महिल ज़ाहिर थो थिए। ईअं ई तुंहिंजो प्यार आहे जेको कंहिं महिल आहियां त कंहिं महिल लिकल। मुंहिंजी दिलि चवे थी त तोखे उहे सभु एहसास पसायां जेके तुंहिंजे प्यार में महसूस कया आहिनि। आख़िर महबूब आहीं मुंहिंजो। तूं मुंहिंजी तस्वीर ॾिसी ख़ुशि आहीं, तोखे वणियमि या कंहिं ॿी कैफ़ियत में आहीं। दीदार में नशो आहे तॾहिं त तुंहिंजी तस्वीर वर वर करे ॾिसंदी आहियां। उहो ॿियो SMS आहे। हाणे अॻियां था हलूं। न यार स्टार रुकुन प्यारो आहे, हू विढ़ंदो कोन, मूंसां मोहबत कंदो, प्यार कंदो, दिलि ॻराटड़ियूं पाईंदो, वरी वरी मुलाक़ात जा बहाना ॻोल्हींदो ऐं पल बि परे थियणु न चाहींदो। ख़बरदार मतां हथ लाथो अथसी, प्यार करींसि
न में शराब खां वधीक नशो आहे, नीहनि में शराब खां वधीक नशो आहे। असां उन ॾींहुं पूरो कलाकु ॻाल्हायो यार, सोचां पई त तोसां प्यार करण लॻी आहियां। तेरा क्या होगा कालिया। तुंहिंजी तस्वीर ॾिसण खां पोइ कुझु कैफ़ियतनि जनम वरितो आहे जिन खां नटाइण सर आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी आवाज़ अचे थो तव्हांजो? ओके, जी जी अचे बिल्कुलु पियो क्लियर आहे, कलीम साहब। तव्हांजो आवाज़ बिल्कुलु क्लियर आहे। नटाइण लाइ ओके सर, ओके लाइ को बहानो ॻोल्हियां। तुंहिंजो फोटू एॾो सेक्सी आहे त तूं छा हूंदीअ ज़ालिम। तस्वीर ॾिसण खां पोइ वधीक वणण लॻो आहीं। मां अलाए छो काफ़ी देर खां सोचां पई, हिकु ॻाल्हि ॾींहं वांगुरु चिटी आहे त मूंखे तोसां मोहबत आहे। तोखे जीअं महसूसु कयो आहे उहो कुझु अजीब आहे। मोहबत त आहे ई, पर असां ॿई सूफ़ी आहियूं। रूहानी तौर ते कुझु वधीक वेझड़ाई थी थिए। असां ॿिन्ही विच में अहिड़ो कुझु आहे मूंखे जेको सम्झ में नथो अचे, पर यार तोखे कीअं ख़बर पई त मुंहिंजो मन ज़ख़्मी हुयो। अच्छा, ही कुझु टुकड़ा हुआ हिन नॉविल मां जेके असां हिते रीड कया आहिनि। इहो जेको आहे सो इन मां ख़बर थी पए त इन जो हिकिड़ो वॾो हिसो रोमांस ते ॿधल आहे ऐं हिन में हिकिड़ो किरदारु आहे जेको क़ौम परस्त आहे ऐं उहो मिसिंग थी थो वञे। उतां ई नॉविल जी शुरूआति थी थिए ऐं ॿिया बि हिन में रोमांस खां अलावा जेको आहे सो अहम वाक़िया आहिनि, जिन में हिकिड़ी अस्पताल जो वाक़ियो आहे जिते लाश चित ते रखियल हुआ। उहो ॾाढो माना हिकिड़ो ज़बरदस्त सीन हो जेको रज़ाक साहब लिखियो आहे हिन नॉविल में। सभिनी खां पहिरीं दोस्तनि खां इजाज़त वठंदे असां रज़ाक साहब ॾे हलूं था त हू पंहिंजे नॉविल जे बारे में कुझु ॿुधाइनि ऐं पोइ वरी असां डिस्कशन खे अॻियां वधायूं था। जी रज़ाक साहब, पहिरीं तव्हां हिन नॉविल जे हवाले सां, लिखण जे हवाले सां पंहिंजो तजुर्बो ॿुधायो, पोइ वरी असां हिन ते वरी तनक़ीदी डिस्कशन शुरू था कयूं। सभ खां पहिरीं त तव्हां दोस्तनि सभिनी जी महिरबानी, ख़ासि करे कलीम भट्ट साहिब जी महिरबानी। ऐं जेको आहे न, मां तकड़ में नालो बि पाण जे मथां कलीम ई लिखियो आहे, इहा बि हिकिड़ी मोहबत जी ॻाल्हि आहे। तो हा, पहिरियों दफ़ो इहो मां लाइव थिया पियो, मूंखे ख़बर न हुई त कंहिंजो नालो लिखिणो आहे हिन में। मां चयो शायदि जंहिंसां गॾु प्रोग्राम करिणो आहे उनजो ई नालो लिखिणो आहे, हा, इन जे चेंज करे करे मां सघो था, कलीम ई नालो। हाणे बि करे सघो था। अलाए कीअं थींदो मूंखे ख़बर न आहे। न त जेको आहे माण्हू तव्हांखे कलीम सम्झंदा, ॾाढी ग़लति थींदियूं। अहिड़ो वरी हिकिड़ो ॿियो अलाए नालो कीअं मूंखे घणी टेक्निकल ॼाण कोन्हे, अलाए किथां कीअं चेंज थींदो, मूंखे इहा सम्झ नथी पए त कीअं चेंज कयां मां हिनखे। हलनि ॾियोसि भला। सो बहरहाल ही जेको आहे नाविल सर जेको आहे, भेरे वरी तव्हां पंहिंजे नाले सां अचो। मां कलीम बि हिनखे सुठो बंदि करे नालो वरी आहे। जी अच्छा, वरी मां हिनखे चेंज करे अचां न ॿीहर? न न न न न न कंटिन्यू कयो, अॻे प्रोग्राम में ईंदड़ हफ़्ते कंटिन्यू कयो। हल ठीकु। ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां पंहिंजो हा, नालो सही करे छॾियो। असल में कलीम बि सुठो नालो आहे। जी 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 बिल्कुलु बिल्कुलु। हा, उहो मुंहिंजे पुट जो नालो आहे। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त इहो नाविल ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त हिकु त असांजो साईं अकबर साहिब जन बि वेठा आहिनि, मुबारक वेठो आहे, पाण वटि नक़ाद माण्हू ॿई नक़ाद आहिनि असांजा। ऐं हिकिड़ो थोरो यंग आहे त अकबर साहिब थोरो असां वांगुरु अछा वार आहिनि हुनजा। ऐं कलीम नाविल निगार आहे। त कलीम अक्सर ॻाल्हि हिकिड़ी कंदो रहंदो आहे त इहो जेका लेखक जे मथां को इल्हाम या अहिड़ी क़िस्म जी के शइ थिए थी त उहो लिखे थो त उनजी उहो मुखालफ़त कंदो आहे। तो मां हिकिड़ी ॻाल्हि जंहिं में मां महसूसु कयो आहे उअं ई तव्हांजे साम्हूं ॻाल्हि रखंदुसि त कॾहिं बि मां नाविल लिखण हिन आशिक औरत जे हवाले सां का प्री प्लानिंग मूं कॾहिं बि कोन कई हुई। या मिसाल हिकिड़ा जीअं तारीख़ी नाविल लिखिबो आहे त हुन नोट्स वठिबा आहिनि, हुन लाइ मवाद गॾु कबो आहे, या मुख़्तलिफ़ शयूं गॾु करे पोइ वरी नाविल लिखणु शुरू कबो आहे। ऐं त मां ईअं कोन कयो हो। ऐं तक़रीबन मुंहिंजे सभु जेके मुंहिंजा ॿ किताब कहाणियुनि जा आयल आहिनि या हुन खां पोइ नाविल आयल आहे अकेल आख़िरी स्टेशन आहे, त इहे सभु मां ईअं ई लिखंदो वियो आहियां जीअं मुंहिंजे दिमाग़ में ईंदो वियो आहे। उन सां गॾोगॾु मां उहे शयूं जीअं दिमाग़ में ईंदियूं हुयूं
ईअं मां लिखंदो वियो आहियां। ऐं पोइ वरी सॼो मुकमल करे पोइ मुंहिंजी हिकिड़ी शुरूअ खां वठी कहाणी या नावल जे हवाले सां हिकिड़ो पंहिंजो तजुर्बो बि रहियो आहे ऐं मां ईअं कंदो बि आहियां त जॾहिं उहा शइ मुकमल थींदी आहे उनखे हफ़्तो 15 ॾींहं मां उनखे छॾे ॾींदो आहियां। पोइ उन खां पोइ जॾहिं उहे किरदारु इहे सभु जेको दिमाग़ में जेको कुझु हूंदो आहे हिकिड़ो हटी वेंदो आहे, बिल्कुलु पर्दो ख़ाली थी वेंदो आहे, त पोइ वरी मां उनखे ॿीहर उनखे पढ़णु शुरू कंदो आहियां। उन में जेकॾहिं का एडिटिंग जी ज़रूरत हूंदी आहे या लफ़्ज़नि जी। ऐं असल में मां जेको हीउ नावल हिकु हादसे सां शुरू थिए थो ऐं ईअं ई समुंड किनारो समुंड मूंखे तमामु घणो वणंदो आहे। जीअं त मां कराचीअ जे में वेठल आहियां, काफ़ी अरसे खां कराची में ई रहां थो पियो ऐं समुंड सां मुंहिंजो हिकिड़ो वॾो रोमांस आहे। बिल्कुलु ईअं इश्क़ु आहे जीअं कंहिं महबूबा सां इश्क़ु हूंदो आहे। पोइ मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन समुंड ते वेंदो रहियां, कॾहिं सुबुह जो सवेल, कॾहिं मंझंदि, कॾहिं शाम दारे। पोइ मुख़्तलिफ़ तजुर्बा मुंहिंजे साम्हूं जेको आहे ईंदा आहिनि। त इहो बिल्कुलु जेको नावल जी शुरूआति थिए थी पई त इहो बिल्कुलु हिकिड़ो हक़ीक़ी वाक़ियो आहे। मां हुते पाण ई वेठो हुउसि त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो थी वियो। इहे किरदार त न हुआ पर अहिड़े क़िस्म जो हादसो थी वियो त जेको आहे सो पुलिस वारा आया, ईअं हुननि खे वीचारनि खे अची डिस्टर्ब कयूं ऐं जेको आहे हू उन में छोकिरो जेको आहे सो निकिरी वियो ऐं छोकिरी वीचारी जेको आहे उहा हुते पुलिस वारनि खे हथ अची वई। इहो जॾहिं मूं वाक़ियो ॾिठो त मुंहिंजे माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो जेको लेखक आहे उनजी जेको उहो को बि वाक़ियो या हादसो ॾिसे थो या दुनिया में जेको घुमे फिरे थो ॾिसे थो, उनजो अहसासाती सितनि ते उहो उनखे अलॻि तरीक़े सां सोचे थो। आम माण्हू जे साम्हूं वाक़ियो थिए थो त उहो बसि ईअं ई ॾिसी शायदि उहो अॻिते हली थो वञे, पर इहे वाक़िया जॾहिं तख़लीकार को आहे उहो अकेलो वेहे थो त उनखे उहे ज़हन में वाक़िया अचनि था। त उहो जॾहिं वाक़ियो थियो त मां वरी हुन ते लिखणु शुरू कयो। लिखणु शुरू कयुमि त ईअं मां लिखंदो वियुसि। पोइ ईअं अॻिते कहाणी हलंदी हली। हिन में जेको आहे अच्छा उन दौरान हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां त मूंखे थोरो ईअं फिल्सफेस जो माण्हू वेठो आहे असांजो प्यारो अकबर जन, ईअं मूंखे शौक़ु थियो त मां फिल्सफो पढ़ां। पोइ वरी मां जेको आहे सो सातिरे खे बि पढ़ियो, वरी जेको आहे सो ॿियनि खे बि पढ़ियो। त जेको आहे सो हिन जो जेको थ्योरी पढ़ंदो पढ़ंदो मूंखे ज़हन में कुझु थोरा ईअं नफ़्सियाती ख़्याल बि ईंदा विया। त पोइ जॾहिं मां कहाणी लिखंदो हुयुमि त हिन हीउ किरदारु ख़ुदि ब ख़ुदि उन तरफ़ हलंदो वियो। माना हिकिड़ो जेको आहे न पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी वाट ठाहींदो वियो। जीअं हुन में इहो थियो त माना मजमूई तौर ते मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मां मुंहिंजी जेको स्कूल ऑफ थाट आहे उन में 2 शयूं आहिनि। हिकिड़ो आहे जेको इंसानु फितरी तौरु दुनिया में अचे थो त उहो फितरी ज़िंदगी छो नथो जिए। उहो फितरी ज़िंदगी जिए ई कोन थो, उनजे मथां जेका ज़िंदगी मड़ी थी वञे उहा ई हू ज़िंदगी जिए थो। असांखे त फितरी ज़िंदगी जीअणु घुरिजे। मिसाल जे तौर ते जॾहिं को ॿारड़ो जनम वठे थो उन ते यकदमि उन ते जेको जिते बि जनम वठे थो अक़ीदे जे आधार ते उनजे मथां शयूं मड़ी थियूं वञनि, वरी उहो उन में जीअंदो थो रहे। ईअं हिकिड़ो सिलसिलो हलंदो थो रहे। हिकिड़ो त मुंहिंजो इहो ई आहे, उहो हिन नावल में बि ज़ाहिर आहे त इंसान मां जेको बि माण्हू आहे या खणी औरत हुजे या मर्द हुजे त उनखे पंहिंजी फितरी ज़िंदगी जीअणु घुरिजे। ऐं ॿियो वरी ख़ासि करे असांजे समाज में त इहो इन जी शइ जी तमामु घणी ज़रूरत आहे त माण्हू फितरी औरत हुजे या मर्द फितरी ज़िंदगी जिए। ॿियो बि जेको हिकिड़ो अलमियो असांजे समाज में आहे त जेको मां इहो ॾेखारणु चाहियो त माना हिकिड़ो शादीशुदा मर्द आहे जेको उमिरि बि हुनजी चङड़ी आहे, वॾी आहे ऐं उहा नंढी छोकिरीअ सां उमिरि जे छोकिरीअ सां शादी करे थो ऐं पंहिंजी हुन उहिदे ते ऐं पंहिंजी हुन दौलत जे दबदबे ते जेकॾहिं हुन सां शादी करे थो त उन ॿी जेका हालांकि इहो ॾिठो वियो आहे त जेको शादी कबी आहे त जेका पहिरीं घर वारे खां बनस्पत नंढी घर वारी सां घणी दिलचस्पी हूंदी आहे, पर उहा त मर्द जी दिलचस्पी हूंदी आहे न। औरत उन हवाले सां केतिरो भोॻे थी उहो अव्हांखे हिन नावल में मिलंदो। तो मां जेको आहे सो हिन में वरी अॻिते हली किरदारु पाण बि ख़ुदि नफ़्सियाती थींदो वञे। पोइ मुंहिंजे अॻियां फ्राइड जो जेको लिबर्टो का आहे जेको थ्योरी उहा मुंहिंजे ज़हन में आई, जेका उनखे खणी करे मां हिन नावल में खे वञी पंहिंजे जेको आहे सो अॻिते वधी वियुसि। ऐं जॾहिं वरी उन में तव्हां जेको ॿियो किरदारु आहे हिन में सिकंदर जो, पहिरियों त हुनजी ज़िंदगीअ में हिकिड़ो कामिरेड थो अचे जेकर थोरो जिन दोस्तनि नावल न पढ़ियो आहे उन लाइ मां ॿुधाईंदो हलां त पहिरियों जेको आहे सो हुनजे कामिरेड ज़िंदगी में थो अचे ऐं उहो कामिरेड सां उहो मोहबत करे थी। तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त इन में आर्ट नज़र ईंदो त मां क़ौम परस्त जी किरदारु अहिड़े नमूने सां हिकिड़ो पेश कंदो वियां ॼण त हिकिड़ी आम ऐं मामूली ॻाल्हि आहे उहा जेको आहे उहो पढ़ंदड़ पाण महसूसु करे। मां हर भर का लफ़्ज़ ई न कई आहे बाबा हीअं जेको आहे सो
कामरेड हे कामरेड हूअं माना जेको आहे हुन भाईअ खां जंहिंसां प्यार थो करे, जंहिंसां मोहबत थो करे, हुन खां पैसा बि वठे थो, पर उनखे मां एक्सप्लेन न कयो आहे। मां सम्झां थो मां पंहिंजे तौर ते इहो मुंहिंजो हिकिड़ो आर्ट आहे, त मां उनखे इहो पढ़ंदड़ जे मथां छॾे ॾिनो आहे। त इहो ऐं हर राइटर खे ईअं करणु बि घुरिजे, त हू बजाए जे पंहिंजी तरफ़ां का एक्सप्लेनेशन ॾिए या इहो माण्हू खे ॿुधाए त बाबा ही कामरेड जा फ़ाल ॾिसो, कामरेड जा प्रकार ॾिसो, त मां उन्हनि शयुनि खे अवॉइड करे बिल्कुलु हिकिड़ो माना फनी अंदाज़ सां आर्टिस्ट वे सां उनखे खयो आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं वरी उहो जेको आहे खॼी थो वञे, उहो किरदारु जेको आहे कामरेड जो, जेसन कामरेड जो, उहो जॾहिं खॼी थो वञे, उनजे जेकॾहिं तव्हां उहे हाणे नावेल खे त मां हिते सॼो जो सॼो त नथो पढ़ी सघां, न ई मां इन शइ जो क़ाइल आहियां त तख़लीकार जेको नावेल लिखे थो या कहाणी लिखे थो, उन ते उहो सभु जो पंहिंजो ॻाल्हि आहे, उहो वरी पढ़ंदड़ जे मथां कई ज़ूम मानायूं उन में अचनि थियूं, कुझु जुमिला अहिड़ा अथनि जा, कुझु उन जूं मानाऊं कुझु ॿियूं बि थियनि थियूं। हर माण्हू पढ़ंदड़ जेको आहे उनजो जेको पढ़ंदड़ जी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी सोच आहे, उहो उन मां पंहिंजो मतिलबु कढे थो। थी सघे थो मां जेको ज़हन में रखी हाणे ताज़ो ई मुंहिंजे हुन नावल ते कंहिं माण्हू नौजवान हिकिड़े तनक़ीद कई आहे, ऐं उहा तनक़ीद जेतोणीकि उन काफ़ी शयुनि ते मां हुन सां न आहियां। जे मिसाल तौरु हू चए थो त जेको आहे तव्हां हुन औरत जी इज़त खे घटायो आहे हिकिड़े किरदार में, जंहिं महिल उहो डायलॉग ॻाल्हाए थो, ऐं सिकंदर सिकू जेको आहे उनजी महबूबा जेका आहे सकीना, त उनखे जॾहिं उहो चए थो उनजो दोस्त हमीर, त तूं यार छो थो हर भरो इन्हनि, हालांकि उन मां हुते को रंडी लफ़्ज़ इस्तेमालु न कया, मां हुते रन लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, त तूं यार इन्हनि छोकिरनि रनुनि जे पियो छो जेको आहे सो पाए थो, त हू चए थो त उनखे सिकंदर चए थो त उहो मुंहिंजी महबूबा आहे, त उनखे रन न चवंदो, उनखे इज़त ऐं एतिराम सां नालो वठंदो कर। त उन मां हिकिड़ो ॿिटो रवैयो ॾेखारियो आहे त छा रुॻो जेका उहा छोकिरी मुंहिंजी महबूबा आहे त मां सिर्फ़ु उन औरत जी इज़त कयां, बाक़ी जेके ॿियूं औरतूं उनखे जेके केरु माण्हू रन बि करे थो, उनखे इहो चवणु घुरिजे आहे, मुंहिंजे चवणु घुरिजे आहे त बाबा सभिनी औरतुनि जो एतिराम कर। पर मां हिकिड़ो फ़नकार नमूने सां ॿिनि माण्हुनि जी कन्वर्सेशन खे तव्हांजे साम्हूं रखियो आहे, त हिकिड़ो माण्हू कीअं थो सोचे ऐं जंहिंजी महबूबा आहे उहो कीअं थो सोचे। बहरहाल मुंहिंजो इहो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु हो। पोइ वरी किरदारु अॻिते हले थो त इहो वरी साफ़ी जेको आहे उहो सिकंदर हुन में अची थो वञे ऐं कहाणी हलंदी थी रहे। पर मजमूई तौर ते मुंहिंजी हिन नावेल जी जेका बि कहाणी आहे, उहो जेको मां फ्राइड जी जेको हवालो ॾिनो, उहो उन ताईं जेकॾहिं असांजा दोस्त पहुची विया त मूंखे ख़ुशी थींदी। उन में जेको आहे असांजो नौजवान नक़ाद आहे जावेद पमर, उहो उते पहुची वियो, उन अहिड़े नमूने सां उन ते लिखियो बि ऐं उनखे कयो। ऐं असांजो कलीम भट्ट साहिबु जेको लिखियो नफ़्सियाती थ्रिल जेको लिखियो हो उन ते, उहो बि उन ताईं पहुची वियो। ऐं मूंखे इहा ख़ुशी थी त माना मां लिखण में नावेल कामयाबु वियुसि, जो काफ़ी दोस्त हुया उहो उन ताईं पहुची विया। बाक़ी हाणे हिन में जेको आहे ज़िंदगीअ ते बहस बि तमामु घणो आहे। जीअं मां फितरी ज़िंदगीअ जो ज़िक्र कयो त फितरी ज़िंदगीअ जो बहस आहे। मिसाल ज़िंदगी छा जो नालो आहे, मस्जिद मां उथंदड़ आज़ान जो नालो आहे, या मंदर में ॿरंदड़ ॾीए जो जेको आहे ॾीओ आहे। अहिड़ी तरीक़े सां इहो ज़िंदगीअ खे मां उन में डिस्कस कयो आहे। ऐं इहो सॼो जेको मतिलबु हिकिड़ो तव्हां चओ आउटलाइन चओ या प्लाट चओ या जेको चओ, त मां कुझु नावेल पढ़िया हुआ जेको आहे सो उन्हनि नावेलनि जो मूं ते मां पहिरीं लिखण खां पहिरीं उहे नावेल पढ़िया जेके मैसेज ईमेल्स ऐं इन जे हवाले सां हुआ। ख़ासि करे महिमान छोकिरी हुई जेको मिसाल नोरबड़े जो, जेतोणीकि हुन में कंहिं हद ताईं कामयाबु वियो, पर उन में खोड़ कोताहियूं रहियल आहिनि। उन खां पोइ बानू महबूब जेको लिखियो जेको आहे सो उन हूं तो में हेकली, उन इहो नावेल बि अहिड़े तरीक़े सां मैसेजिस वग़ैरह सां लिखियो। पर बानू जे नावेल में इहा हिकिड़ी ख़ूबी आहे त हुनजे आख़िरी जेको आहे पछाड़ी जेका एंड करे थी, पहिरियों दफ़ो शायदि ईअं हुजे त जेको मर्द किरदारु आहे उहो क़ुर्बानी थो ॾिए, ऐं असांजे नावेल में घटि ॾेखारियो वेंदो आहे त अक्सर औरत क़ुर्बानी ॾींदी आहे। उहो बि मां नावेल पढ़ियो, कुझु ॿिया बि केतिरा ई नावेल पढ़िया हिन मैसेज इन हवाले सां। पोइ मां हिकिड़ी हिन में नवाण पैदा कई, ऐं मूं वटि इहो कुझु मैसेजिस बि अहिड़ा मौजूदु हुया जिन खे मां बुनियादु बणायो। ऐं उन में जेको आहे हिकिड़ी जदीद टेक्नोलॉजीअ सां जेको असां ईमेल्स या हिन जे ज़रिए हिकिड़े हमरा तनक़ीद कई आहे त उन में ज़मान ऐं मकान जी जेको आहे सो नावेल में न आहे। अच्छा मां रज़ाक साहब माफ़ कजो, तव्हांजी ॻाल्हि जी जी कटियां पियो। हा हा असां जेको आहे सो ही स्ट्रीम जेका आहे सो असांजी 1.5 कलाक जी आहे, ऐं इन में अच्छा ठीकु जेको आहे आहे। सो उन खां पोइ जेको आहे सो असांजी वरी हिकिड़ी ॿी स्ट्रीम बि आहे। दोस्तनि खे अर्ज़ु आहे जेके असांखे लाइव ॾिसनि ऐं ॿुधनि पिया, महिरबानी करे हिन स्ट्रीम खे शेयर कयो जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचे।
ऐं जेकॾहिं तव्हांजो को बि सुवालु आहे हिन नाविल जे हवाले सां त असां वटि साईं रज़ाक सेठू साहिब बि मौजूदु आहिनि, साईं अकबर निगारी साहिब बि मौजूदु आहिनि, ऐं जेको आहे सो डॉक्टर मुबारक लाशारी बि आहिनि। जेको बि तव्हांजो सुवालु हुजे, पर पर्टिकुलरली हिन नाविल जे हवाले सां या नफ़्सियाती थ्रिलर नाविल छा थींदो आहे उन हवाले सां जेको बि तव्हांजो सुवालु हुजे असां उहो एंटरटेन कंदासीं। महिरबानी करे पर्सनल कमेंट्स या पर्सनल जेके बि गुफ़्ता आहिनि उन्हनि खां अवॉइड कजो, असां उन्हनि खे एंटरटेन न कंदासीं। ऐं असीं हाणे जेको आहे सो साईं अकबर निगारी साहिब ॾे हलूं था। सर, तव्हांजो हिन नाविल जे हवाले सां रायो ऐं उन खां पोइ जेको आहे सो हिन में कुझु नफ़्सियाती पहलुअनि ॾांहुं बि रज़ाक साहिब इशारो कयो आहे, त पोइ वरी पाण इहो गुज़िरियल स्ट्रीम में बि नफ़्सियाती हवाले सां ॻाल्हायो हो, जंहिंमें तव्हां इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स जे हवाले सां इहे कुझु ॻाल्हियूं कयूं, त वरी बि मुंहिंजे ख़्याल में तव्हां जेको आहे सो ही उन ई स्ट्रीम जी कंटिन्यूएशन थी वेंदी, पर महिरबानी करे इन्हनि ॿिन्ही पासनि ते तव्हां ॻाल्हाइजो, महिरबानी थींदी सर। महिरबानी। दादा मुंहिंजो आवाज़ पहिरीं ॿुधाइजो त क्लियर आहे छा, जे लाइ जो पोइ वरी विच में डिस्टर्बेंस न थिए। जी जी जी, क्लियर आहे सर, बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ी ॻाल्हि इहा त आहे त हाणे ही नाविल रज़ाक साहिब मूंखां ॿुधाइण बग़ैर पुछण जे ॿुधाइण जे मुंहिंजे नाले ते करे छॾियो, त मूंखे जहिड़ो अख़लाक़ी तौर ते बाउंड बि करे छॾियो आहे। ऐं ही जेकॾहिं तव्हांजी लाइव स्ट्रीम न हुजे त शायदि आउं हिन नाविल ते किथे ॻाल्हायां न, छो जो जेकॾहिं आउं तारीफ़ थो कयां त बि चवंदा त हुनजे नाले ते डेडिकेट थियल आहे तॾहिं तारीफ़ थो करे, जेकॾहिं तनक़ीद थो कयां त चवंदा त हिकिड़े पासे डेडिकेट थियल आहे हुनजे नाले ते, ॿिए पासे तनक़ीद वेठो करे। ऐं चौखंबो ॿधो पियो आहियां, रज़ाक साहिब चङो मूंसां कयो आहे, पर ख़ैर फलान पुराणा कोन थींदा आहिनि। सर तव्हां खुली करे ॻाल्हायो, रज़ाक साहिब सभु कुझु क़बूल करे हा, वठंदो। इहो आहे त मां ईमानदारी सां ॻाल्हाईंदुसि। रज़ाक साहिब दोस्त आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त दोस्ती ऐं दुश्मनी कोई तनक़ीद नक़ाद कंहिंजो न दोस्त हूंदो आहे न दुश्मन हूंदो आहे। ज़ाती दोस्ती ॿी शइ आहे ऐं अदबी दोस्ती ॿी शइ आहे। रज़ाक साहिब असांजा ज़ाती दोस्त बि आहिनि, अदबी दोस्त बि आहिनि, पर असां ॻाल्हि उहा कंदासीं जेका अदब जे लाइ, नाविल जे लाइ बहितर हुजे, ताकी हिन वक़्तु प्लस फ्यूचर नाविल जे लाइ, अदब जे लाइ उहा शइ बहितर हुजे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त रज़ाक साहिब पंहिंजे नाविल जो जेका वज़ाहत करे रहिया हुआ, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे, सिर्फ़ु मुंहिंजो ज़ाती कोन्हे पर मुंहिंजो जेको तनक़ीद जो इल्मु पढ़ियो आहे, वॾनि वॾनि नक़ादनि खे पढ़ियो आहे, त उहे चवनि था त राइटर खे ख़ुदि पंहिंजे नाविल जी वज़ाहत न करणु खपे। इन करे जो जीअं आख़िर में रज़ाक साहिबु चयो त कई शयूं ज़ू मानी आहिनि, ज़ू मानी खां वधीक सहमानान बि आहिनि हुन में। किथे किथे का सिचुएशन अहिड़ी हूंदी आहे जिते हिकिड़े जे हिक खां वधीक मानाऊं निकिरंदियूं आहिनि ऐं उहा इंटरप्रिटेशन थींदी रहंदी आहे। तव्हांखे सैमुअल बेकेट जो मिसाल ॾियां त हुन जेको वेटिंग फॉर गोडो लिखियो, अॼु ताईं हुन ते हज़ारे मज़मून, सवें मकाला ऐं कई दर्जन किताब ऐं अॼु ताईं बि लिखिजे पियो हुनजे ड्रामे ते। पर जेकॾहिं सैमुअल बेकेट खां ख़ुदि जॾहिं इंटरव्यू कयूं कि तूं वज़ाहत कर, चई मुंहिंजी वज़ाहत सुभाणे जी इंटरप्रिटेशन खे क्लोज़ करे छॾी। छो जॾहिं राइटर चवे थो त मुंहिंजो मक़सदु हीअ आहे, मूं हीअं लिखियो आहे, हिन मक़सद जे लाइ लिखियो आहे, हिन जो मतिलबु हीअ आहे, हिन जी माना हीअ आहे, त पोइ अकबर लगारी ऐं मुबारक छा कंदा? उन्हनि जो कमु ख़तमु, पोइ उहा ई आख़िरी हूंदी। सो बहरहाल, पर सुठो आहे, शुक्र आहे जो पंहिंजो रज़ाक साहिब हिन खां वधीक एक्सप्लेन हिन खे न कयो आहे। वधीक एक्सप्लेन कंदो त पोइ त ज़ाहिर असांजी ॻाल्हाइण जी असांखां छा उहो रज़ाक साहिब लाइ नुक़सानकार आहे, छो जो इहे 50 साल खां पोइ बि केरु नाविल पढ़ंदो न त इंटरप्रिट कंदो हुनखे पंहिंजे हवाले सां। पर जेकॾहिं रज़ाक साहिब जो अॻे ई हुन ते इंटरप्रिटेशन मौजूदु हूंदी त चवंदा भई धणी त हीअं थो चए बाक़ी तव्हां वरी कहिड़ी बि जख खणो, धणी त हीअं चई वियो आहे। सो बहरहाल मूंखे उहे नाविल वणंदा आहिनि, फिल्मूं बि उहे वणंदियूं आहिनि जिन में उथंदे ई एक्शन हुजे, उथंदे ई थ्रिल हुजे। 007 वारी मूवीज़ छो एतिरियूं कामयाबु थींदियूं हुयूं? बाक़ी गुफ़्तगू पोइ पई थींदी आहे, उथंदे हिकिड़ो बस सीन अहिड़ो हूंदो, थ्रिलर जो माण्हू ईअं जिते आहे जो जिते आहे उते ॼमी वञे। त हिन नाविल जी शुरूआत में मूं कुझु नोट्स वग़ैरह वठंदो वियुसि। मुंहिंजो पहिरियों ई जुमिलो इहो आहे त नाविल जे शुरू में ई एक्शन ऐं थ्रिल आहे जेको सुठो सवण आहे। यानी नाविल पढ़णु वक़्तु ई माण्हू खे इहो थी वञे थो त हा, हुक हूंदो आहे न कि मच्छी हुक में फासंदी आहे, कुंडो, त राइटर जेको आहे
उहो कुंडो हणी वठंदो आहे, पोइ रीडर केॾांहुं कोन्हे वेंदो, रीडर क़ाबू आहे। ऐं मूंखे यकीन आहे त जेके माण्हू ही नाविल पढ़ंदा, नाविल पढ़ण खां पोइ छॾे कोन सघंदा, थोरे खां थोरे टाइम में ही नाविल ख़तमु कंदा। को माण्हू हिकिड़े ॾींहं में ख़तमु कंदो, को 2 ॾींहंनि में, को हफ़्ते में, जंहिंजी जेतिरी रफ़्तार आहे, जंहिंजी जेतिरी स्पीड आहे पढ़ण जी, ऐं जंहिं वटि जेतिरो वक़्तु आहे, ही हर को पंहिंजे हिसाब सां शॉर्टेस्ट पॉसिबल टाइम में हिन खे पढ़ंदो। मूं वटि एतिरो टाइम हुजे हा, कोई मसरूफ़ियत बि न हुजे हा त हिकिड़े ॾींहं में हिन खे ख़तमु कया हा। 240 सुफ़्हनि जो नाविल आहे या 260 आहे, पर मूं 2 ॾींहंनि में हिन नाविल खे ख़तमु कयो। इन करे जो हिन में एतिरी दिलचस्पी हुई, एतिरो लुत्फ़ हो, रीडिंग प्लेयर एतिरो हो जो माण्हू वेही न पियो सघे त हिन नाविल खे ख़तमु कयो। अहिड़ा कई नाविल पढ़िया आहिनि जिन में रीडिंग प्लेयर हूंदो आहे, त हिन में रीडिंग प्लेयर हो। हाणे बितदरीज जी नाविल हलंदो वञे थो, तीअं तीअं आउं कमेंट्स कंदो थो वञा, पोइ आख़िर में इंटरप्रिटेशन हुनजी कयां थो। त जेके सैम जा जिन्सी मैसेज आहिनि उहे शुरू में सुठा लॻनि था, पर उहे कुझु ज़्यादा आहिनि, कुझु उहे ज़रूरत खां वधीक आहिनि। ज़रूरत खां वधीक जेका शइ हूंदी आहे उहा बोर कंदी आहे। कुझु शयूं कहिड़ो बि थ्रिलिंग एक्शन हुजे, जेकॾहिं उहो एक्शन डिघो थी वियो त उहो थोरो बोर करे थो। हिकु जॻह ते मूंखे ईअं महसूसु थियो त जेकॾहिं ही मैसेजिस जी घणाई न हुजे हा, थोरा मैसेज हुजनि हा, कुझु घटि मैसेज हुजनि हा, त दिलचस्पी अञा वधीक बरक़रार रहे हा। रवानी नाविल में आहे, रवानी जिते हूंदी आहे, इहो हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि जिन नाविलनि में रवानी हूंदी आहे उते माण्हू सोचे नथो सघे, उन में सोचण जी का शइ कोन हूंदी आहे, हालांकि ईअं आहे कोन। हिकिड़ा माण्हू डिघा ॻूढ़ा फ़लसफ़ा ॾेई ऐं चवंदा आहिनि त नाविल ते सोचिजे, ज़रूरी कोन्हे को सिर्फ़ु फ़लसफ़नि ते सोच। नाविल जे हलंदे हलंदे ख़ामोशी सां के अहिड़ियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि जिन ते रीडर खे पोइ सोचणो पवे थो ऐं सोचण ते मजबूर थिए थो। त हिन में रवानी हुजण जे करे नाविल में वधीक लुत्फ़ आहे। ऐं ॿियो इहो त मूं हिकिड़ी जॻह ते नोट में लिखियो त हिन ते मोरल ब्रिगेड जेका आहे उहा चिड़ी पवंदी, नाराज़ थी पवंदी, छो जो हिन में जिन्सी इशारा ऐं जिन्सी ॻाल्हियूं घणियूं आहिनि। त पोइ मूं चयो त आउं कलीम साहिब खे यादि करायां त ज़रूरु कलीम साहिबु पढ़ियो आहे नाविल लव इन द टाइम ऑफ कालरा। गार्शिया मार्क्विस जहिड़ो हेॾो वॾो राइटर, ख़तरनाक राइटर, लव इन द टाइम ऑफ कालरा में जिन्सी हवाले सां हुनजो जेको हीरो आहे उहो छा नथो करे ऐं कहिड़ा कहिड़ा सीन न आहिनि लव इन द टाइम ऑफ कालरा में। 11 मिनट्स जी ॻाल्हि कयो, जेको नाविल आहे पंहिंजो हिन जो पाउलो कोयलो जो ॿियो नाविल एडल्ट्री जी ॻाल्हि कयो, पाउलो कोयलो जो टियों नाविल दी स्पाई जी ॻाल्हि कयो, पाउलो कोयलो जो चोथों नाविल दी अलिफ जी ॻाल्हि कयो। इन सभिनी में जिन्सी ॻाल्हियूं घणियूं आहिनि। ऐं आख़िर में जेका इंटरप्रिटेशन आउं कंदुसि उहो दुनिया जे तमामु 2 वॾा नाविल आहिनि उन हवाले सां आउं हिन ते ॻाल्हायां थो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे थोरो हैरान कयो त जेको हस्बैंड आहे सैम जो उहो पावरफुल आहे, जंहिं हिन में हुनजो एंटागोनिस्ट वारो किरदारु आहे। उहो को प्रोटागोनिस्ट कोन्हे, चङो माण्हू कोन्हे ॾेखारियल राइटर जे तरफ़ां, हुनखे हिकु बुरो माण्हू करे पेश कयो वियो आहे। हाणे उहो बुरो माण्हू बि आहे ऐं ताक़तवर बि आहे। जेकॾहिं बुरो बि आहे, ताक़तवर बि आहे, त पोइ उहो बुराई बि कंदो, ताक़त जो नशे में कुझु ग़लति बि कंदो। पर हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त हुनजी ज़ाल जंहिंसां हुन शौक़ मां ऐं ज़बरदस्ती विड़ी झिड़ी शादी कई आहे, खेसि हुनजे हिकु अफेयर जी ख़बर पवे थी त बि असांजे समाज में हू ॿियो त कुझु कोन थो करे, ज़ाल खे रुॻो ताना महिना ॾिए थो। वरी हुनखे ॿिए अफेयर जी बि ख़बर पवेसि थी, सिकू वारे अफेयर जी बि हुनखे ख़बर पवे थी, उन ते बि हू हुनखे ताना महिना ॾिए थो। आख़िर में बि जेको सीन आहे इशारतन उहो इहो आहे त जेको ॿई मौल हालत में मिलनि था पिस्तौल हथ में, त उहो बि जेको सकीना आहे सैम आहे उन ई मर्डर कया आहिनि, पंहिंजो पाण खे ख़ुदकुशी कयईं ऐं हुनजो मर्डर कयईं। त हिते मूंखे थोरी हैरानगी इहा थी त हिकिड़ो माण्हू बुरो बि आहे, ताक़तवर बि आहे, ज़ाल सां एतिरो पॉज़िटिव बि आहे ऐं हुनखे 2 अफेयर्स जी ख़बर बि पवे थी, तॾहिं बि
कुझु करे नथो त इन जो मतिलबु त कुझु या त हुन में चङाई आहे। ॿियो इहो त जेको सिकंदर चरियो थी वञे थो आख़िर में, इहो मूंखे थोरो एब्रप्ट लॻो, थोरो अचानक लॻो। ईअं जीअं कोई एक्सपेक्ट करे पियो सघिजे त हिनखे अञा ताईं थोरो वधीक निभाइजे हा, त वधीक थोरो हुनजो लॉजिकल थिए हा। अचानक थी वञणु थोरो रीडर जे लाइ थोरो हाज़मे जो मसइलो थी पियो सघे। ऐं सेम जो मरण बि जेको आहे उहो मूंखे ईअं लॻो त जेकॾहिं हिन जे हिन इख़्तिताम खां थींदा आहिनि नाविलनि जा इख़्तिताम ईअं, पर जेकॾहिं अञा थोरो बहितर तरीक़े सां इख़्तिताम थिए हा हिन किसे जो, त उहो वधीक शायदि वणंदड़ हुजे हा। हाणे हिन नफ़्सियाती हवाले सां अचूं था त छा ही सैम जी मोहबत हुई, ऐं मोहबत हुई त कहिड़े क़िस्म जी? सर प्लीज़ हिकिड़ो मिंट ॾिजो सर। जी जी सर अकबर साहब जी जी दोस्तो, असां लाइव सेशन करे रहिया आहियूं ऐं असांखे जेकॾहिं अमर लगारी साहब ॿुधी रहिया आहिनि त महिरबानी करे जॉइन कनि अमर लगारी साहब। ऐं हीअ जेको आहे सो असांजो सेशन मुख़्तसिर आहे अॼु, ऐं ईंदड़ हफ़्ते छंछर ते असां इख़लाक़ अंसारी साहब जे नाविल ओॾही ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर असां रज़ाक सेते साहब जे नाविल आशिक़ औरत ते ॻाल्हायूं पिया। अकबर साहब प्लीज़ कंटिन्यू कजो। सॉरी फॉर सर इंटरप्शन। को मसइलो कोन्हे। हिकिड़ी बि गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां सम्झो त, छो जो हिन नाविल ते घणो ॻाल्हाए सघां थो, त इन करे तव्हां मूंखे ॿुधाईंदव त जिते तव्हां सम्झो त घणो ॻाल्हाए वियो तव्हां मूंखे रोके सघो था त मुख़्तसिर करण जे लाइ। जीअं पर्ची मोकिलींदा तीअं मूंखे पर्ची न मोकिले सर सघो। प्लीज़ तव्हां जेको आहे सो जी अक्सर दोस्त अव्हां खे ई ॿुधणु चाहिनि था सर। महिरबानी महिरबानी। त इहो मां सवाल पंहिंजो पाण खां सवाल पुछंदो वियुसि त छा इहा जेका मोहबत आहे इहा कहिड़े क़िस्म जी आहे? त राइटर हिकिड़ी जॻह ते इशारतनि बि चयो आहे, ऐं कुझु वरी पढ़ंदड़नि बि इहे किथे ॻाल्हि कई आहे त हीअ सुहिणी वारी मोहबत आहे। शाह लतीफ़ जी सुरमी जी शादी बि पंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ थी हुई, तंहिंजे करे उहा मेहार सां मिलणु वेंदी हुई, तंहिंजे करे सेम जेका आहे उहा बि शाह लतीफ़ जी उन कंटिन्यूटी में हिनखे सुरमी जे करे सम्झो वञे हिनखे, ऐं हुन जेके टैबूज़ आहिनि उहे टोड़िया। त मूं इन मौज़ू ते कई शयूं पढ़ियल आहिनि। प्लेटो खे बि पढ़ियल आहे, फ्राइड खे बि पढ़ियल आहे। उन खां पोइ जेके मोहबत ते लिखंदड़ माण्हू आहिनि एरिक फ्राम, उन्हनि खे बि पढ़ियल आहे। त आउं हिनखे जेका सेम जी जेका मोहबत आहे उनखे आउं मोहबत न चवंदुसि। इहो अफेयर आहे। अफेयर ऐं मोहबत में वॾो फ़र्क़ु आहे। सोणी जी जेका मोहबत हुई उहो प्लेटोनिक लव हो, प्लेटोनिक लव। ही जेका आहे इहो फ्राइडियन नेचर आहे हिन जी मोहबत जी, पर मोहबत जे बजाय ही अफेयर वधीक आहे। छो जो हुनजो जेको मिज़ाज आहे सेम जो, उहो नंढे हूंदे जॾहिं नंढी आहे अञा प्राइमरी स्कूल में पढ़े थी, त हुनजो जेको क्लास फेलो आहे उन सां बि जिन्सी हवाले सां अट्रैक्टेड थिए थी। बाल जती खे वठी रूअल जेको आहे रोहल सां, रोहल जंहिं वक़्त में बकरियूं ॾोहण वारो सीन थिए थो त या हेठि ॿियो को सीन आहे जंहिंमें रोहल किरी पवे थो त हुनजी रान तां गोद हटी वञे थी, त तंहिंखे हू जेको आहे सो जिन्सी हवाले सां हुन में हिकिड़ी अट्रैक्शन पैदा थिए थी। उन खां पोइ जेको हुनजो जेको ॿियो लवर आहे जंहिंसां ही मोहबत करे थी या जंहिंसां अफेयर अथसि, कामरेड जेको आहे, उन सां बि उथंदे ई जेको आहे जिन्सी तालुक थो थिए। ऐं सिकंदर सां बि मुलाक़ात खां पहिरीं ई जिन्सी तालुक जहिड़ो क़ाइमु थी थो वञे। हू हिक ॿिए जे प्राइवेट उज़वनि जा नाला रखी छॾनि था ऐं उन कोड वर्ड्स में ॻाल्हाईंदा रहनि था। यानी हुनखे जिन्सी कशिश सताए पई। हाणे छो पई सताए हुनखे, या हू हस्बैंड जे हूंदे, छो हिकिड़ियूं त औरतूं उहे बग़ावत कंदियूं आहिनि जिन जे मर्दनि में इन क़िस्म जी जिन्सी ताक़त न हुजे, त बि ज़रूरी न आहे सभु, पर कुझु जेके असां लिटरेचर में पढ़ियो आहे। पर ॿियनि जे बग़ावत करण जा सबब ॿिया आहिनि। हिन जो जेको सेम जो जेको सिकंदर सां या कामरेड सां मिलण जो जेको मूंखे सबब सम्झ में आयो आहे, उहो मोहबत खां वधीक बग़ावत आहे।
हू बग़ावत करण पई चाहे। जीअं त हुनजी शादी ज़बरदस्ती थी, हुन ते पाबंदियूं तमामु घणियूं आहिनि, तंहिंजे करे हू पंहिंजे रज़ाक साहब एग्ज़िस्टेंशियलिज़म जे थोरो ॻाल्हि करे वियो त उन हवाले सां चवां त हू पंहिंजी चॉइस खे इस्तेमालु पई करे। हाणे हिते जॾहिं माण्हू पंहिंजी चॉइस खे इस्तेमालु कंदो आहे तॾहिं मोरालिटी वारो जेको अंसर आहे उहो पसे पुछ थो थिए। मोरालिटी हमेशह चेंज थींदी रहंदी आहे, मोरालिटी कोई फिक्स न आहे। हिकिड़े सदी जी मोरालिटी ॿी सदी में चेंज थी वेंदी आहे। हिते चॉइस जो मसइलो अचे थो। ख़ुदकुशी बि चॉइस आहे। जॾहिं जेके आहिनि ही एग्ज़िस्टेंशियलिस्ट ख़ुदकुशी कनि था त एज़ अ चॉइस, मायूसी वारी ख़ुदकुशी न, एज़ अ चॉइस, चॉइस फॉर लाइफ, चॉइस फॉर डेथ। त हिते हिन जी हीअ चॉइस आहे त हू पंहिंजी चॉइस करे थी बग़ावत में हिन तरीक़े सां करे थी। हिकिड़ी बग़ावत कंहिं ॿिए तरीक़े सां कंदियूं आहिनि, के ख़ुदकुशी करे छॾींदियूं आहिनि, के बेड़ालू झगड़ालू मुख़्तलिफ़ बग़ावत जा तरीक़ा आहिनि। ही ईअं बग़ावत करे थी त हू मर्द पंहिंजे खे धोखो ॾिए थी। हाणे हिते मूंखे हिकिड़ी ॿी बग़ावत यादि आई आहे, हिकिड़ी नफ़रत वारी। ही नफ़रत जो इज़हार आहे। हिन जो जेको जिन्सी तालुक आहे उहो नफ़रत जो इज़हार आहे। फ्राइड खे पढ़ो त जिन्सी तालुक मोहबत में बि थींदो आहे ऐं कंहिं सां नफ़रत जे करे कंहिं ॿिए सां उहो नफ़रत जे करे बि थींदो आहे। त हिन में नफ़रत वारो एलिमेंट बि इन्वॉल्वड आहे जेको हुनखे पंहिंजे मुड़ुस सां बि आहे, पंहिंजे मुआशिरे सां बि आहे। मुआशिरे सां बि बग़ावत पई करणु चाहे। पर हिकिड़ो आउं तव्हांखे ॿियो मिसाल ॾींदुसि। अलीपुर का एली नाविल तव्हां पढ़ियो हूंदो। कहिड़ो पंहिंजो राइटर आहे मशहूर पाकिस्तान जो, मुमताज़ अलीपुर का मुफ्ती एली, वारो, मुमताज़ मुफ्ती वारो। उन मुमताज़ मुफ्ती उते हिकिड़ो मुमताज़ सीन, मुफ्ती। जी हा, उन में हिकिड़ो सीन मूं पढ़ियो त ईअं थिए थो त मुमताज़ मुफ्ती जेको आहे शादीशुदा आहे, पर हू वरी ॿी हिकिड़ी छोकिरी खे वठी अचे थो, कश्मीर जी छोकिरी खे, जेके कश्मीरी सेब चवे थो, यंग छोकिरी आहे। ऐं उहो उन सां गॾु वेठो कचहरी कंदो आहे त पुट खे चवंदो आहे त तूं वञी खूह मां थधो पाणी भरे अच। हुनखे बोतल या को बर्तन ॾींदो आहे, वञी खूह मां भरे अच। हू छा कंदो आहे, खूह मां पाणी भरे उन में थुक उछलाए ईंदो आहे ताकी इहा छोकिरी जेका आहे इहा स्टेप मदर मुंहिंजी पीए। हू इहा नफ़रत जो इज़हार आहे। इहा हिकिड़ी बग़ावत आहे, पर नफ़रत जो इज़हार। हाणे इन बग़ावत मां न समाज खे फ़ाइदो आहे न ख़ुदि खे फ़ाइदो आहे, पर इहो सिर्फ़ु इज़हार आहे। हाणे ही सेम जी जेका बग़ावत आहे उहा बि मूंखे इन क़िस्म जी थी लॻे। इन बग़ावत मां न कोई मुआशिरे जा रूल तब्दील थियनि था, न कोई हस्बैंड ते कोई इन शइ जी को असरु थिए थो, न को हुनखे ख़बर पए थी। ज़ाहिर आहे हुनखे ख़बर ॿुधाई त कोन थी करे, लिखी करे थी, उहा ॿी ॻाल्हि आहे त हुनखे पोइ बि ख़बर पइजी थी वञे, इंटेलिजेंस जो माण्हू आहे। त इहे इन क़िस्म जी जेका बग़ावत आहे उहा बेसबब त न आहे, पर ज़रर रसां ज़रूरु आहे। उन सां नुक़सानु थिए थो, जेको जेको हू ख़ुदि भोगे थी उन नुक़सान खे। मूंखे इजाज़त ॾियो त आऊं ॿ वॾा नाविल जेके आहिनि उन हवाले सां जॾहिं मूं पढ़ियो पियो त उहे नाविल मुंहिंजे ज़हन में आया पिए ऐं उन सां कई शयूं मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। पहिरियों नाविल त आउं चवंदुसि मादाम बावरी। मादाम बावरी रीज़न ॿियो हो, मादाम बावरी बि शादीशुदा आहे, अफेयर्स करे थी, हिक खां वधीक अफेयर करे थी, पर उनजे अफेयर्स जी नेचर बग़ावत न हुई, नफ़रत न हुई। हुनखे पंहिंजे हस्बैंड सां, हस्बैंड हुनजो बोर हो, बसि बोर हस्बैंड हो, ॿी हुनखे का शिकायत कोन्हे, बोरिंग हो। पर हुनजो जेको आहे उहे ख़्वाहिशूं हुयूं, डिज़ायर्स हुयूं। उन डिज़ायर जेका आहे न, ख़्वाहिश जेका आहे ॾाढी ख़तरनाक शइ आहे। जेकॾहिं लिमिट में आहे त ठीकु आहे, पर जेकॾहिं डिज़ायर लिमिट खां क्रॉस करे वञे थी त डिज़ायर करण वारे जे लाइ सख़्तु नुक़सानकार साबित थिए थी ऐं हुनजी ज़िंदगी बि वञी सघे थी। त साॻियो ई किसो थियो मादाम बावरी सां बि, त हुनजी आख़िर में जान वञे थी। उन खां वधीक मूंखे हीअ ऐना कारेनिना जेको टॉल्स्टॉय वारो नाविल आहे उनजो वधीक अञा वेझो लॻो। ऐना कारेनिना वारो बि सिलसिलो कुझु ईअं ई आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त न को मादाम बावरी लिखण वारे खे ख़बर हुई त को टॉल्स्टॉय अहिड़ो नाविल लिखे पियो, न को टॉल्स्टॉय खे ख़बर हुई त पंहिंजो गस्ताव फ्लॉबियर ही नाविल लिखी चुको आहे। ॿिन्ही खे ख़बर न हुई, नकाद चवनि था ॿिन्ही खे हिकु ॿिए जी ख़बर न हुई, पर ॿिन्ही तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़ नाविल लिखिया आहिनि, सवाइ थोरो मामूली चेंज जे। जेका चेंज वरी रज़ाक साहब जो नाविल, मूंखे ख़बर न आहे रज़ाक साहब इहे ॿई नाविल पढ़िया आहिनि या न पढ़िया आहिनि। ऐना कारेनिना वारी जेका आहे हीरोइन, ऐना कारेनिना आख़िर में ख़ुदकुशी करे थी।
सेम केस आहे। उहा इन कारिनीना बि हस्बैंड खे धोखो ॾिए थी, एक्स्ट्रा मैरिटल अफेयर्स करे थी, उन में हू तमामु घणो भोगे थी, ख्वार थिए थी, ज़लील थिए थी। छो जो जेके मुआशरे जा इस्टेब्लिश नाम्स हूंदा आहिनि, जॾहिं उन जे विच में ऐं असांजे डिज़ायर जे विच में क्लैश थिए थो, या वरी जेकॾहिं साइकोलॉजिकल लफ़्ज़नि में ऐं कार्ल यूंग जे लफ़्ज़नि में आउं चवां त जॾहिं पर्सनल कॉन्शियसनेस जो टसल थिए थो कलेक्टिव अनकॉन्शियसनेस सां, तॾहिं बि हिकिड़ो वॾो तज़ाद ऐं टकराव थिए थो, जंहिंमें फ़र्द घणो करे शिकस्त खाई वेंदो आहे, घणो करे, कॾहिं कॾहिं न। या पर्सनल अनकॉन्शियसनेस या कलेक्टिव कॉन्शियसनेस माना समाजी उसूल, नाम्स वग़ैरह। पर्सनल अनकॉन्शियसनेस जेको असांजो डिज़ायर्स आहिनि, वी डोंट नो कि असांजे अंदरि में केतिरियूं डिज़ायर्स आहिनि, उन्हनि जे टसल थियण सां बि ख़तरनाक नतीजा निकिरनि। हिते बि कोई अहिड़ी सूरत हाल थी आहे त हुनजा जेके पर्सनल डिज़ायर्स आहिनि, भले असां हुनखे मोहबत जो ई नालो छो न ॾेई छॾियूं, जॾहिं हुननि ते अमल करे थी त नतीजे जे तौर ते पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजे हस्बैंड जी ज़िंदगी, सिकंदर जी ज़िंदगी, सिकंदर जी वाइफ, सिकंदर जा ॿार, सभु तबाही, बर्बादी। त हिन क़िस्म जी जेका मोहबत थिए थी उनजो अंजाम बर्बादी आहे। पर उहा जेकॾहिं प्लेटोनिक लव आहे, जीअं हीरोइन चवे थी त सूफ़ी जेके आहिनि उहे मोहबत जो मज़ो चखण खां सवाइ मरी विया, त हुन वटि सकीना वटि जेको मोहबत जो तसवुरु उहो जिन्स सां लॻापियल घणो आहे, जिन्स हुन ते तमामु घणो हावी आहे। छो जो सूफ़ियनि जो जेको तसवुरु आहे उन में जेको गैर जिस्मानी मोहबत आहे उनजो तसवुरु घणो आहे। हाणे प्लेटोनिक लव जेका आहे ऐं फ्राइडियन लव में बुनियादी फ़र्क़ु जेको आहे उहो इहो आहे त प्लेटोनिक लव में सेक्स इज़ देयर, प्लेटो सेक्स खां इनकार कोन कयो, सेक्स इज़ देयर, पर उहा सानवी शइ आहे। फ्राइडियन लव में सेक्स इज़ देयर, पर उहा प्राइमरी शइ आहे, बुनियादी शइ आहे। फ्राइड चए थो मोहबत थींदी ई सेक्स जे करे आहे, प्लेटो चए थो मोहबत थी वेंदी आहे, पोइ उन में जिस्मानी मेलाप कॾहिं मुमकिन हूंदो आहे, कॾहिं न हूंदो आहे। शाह लतीफ़ वारी बि जेका मोहबत आहे या जेका बि सूफ़ियुनि वारी मोहबत आहे उन में जिस्मानी मेलाप जेकॾहिं आहे बि त उनजी हैसियत इंतिहाई सानवी आहे। ही मुंहिंजा हिन नाविल जे बारे में ख़्यालात आहिनि ऐं आऊं इहो चवंदुसि त ही कामयाबु नाविल आहे। थोरियूं घणियूं जेके हिन में तनक़ीद जहिड़ियूं शयूं आहिनि या मामूली शयूं आहिनि जिन ते असां ॻाल्हाए सघूं था ऐं तनक़ीद करे सघूं था, उहे शयूं बहितर बि थी सघनि थियूं। हिकिड़ी जेका डॉक्टर मुबारक वेठा आहिनि इन शइ खां वधीक मूंखां वधीक ॼाणनि था त दिरेदा वारो जेको आहे डीकंस्ट्रक्शन वारो, तुन जेके बाइनरी अपोज़िशन्स आहिनि, बाइनरी अपोज़िशन में जेको ऐं लोगोसेंट्रिज़म वारो जेको उनजो फ़िकिर आहे, उन में रज़ाक साहब उहो ई कयो आहे जेको दरिदा चाहियो पिए। हाणे दरिदा जेके बाइनरी अपोज़िशन जोड़ा, जेके इफ़्तराकी जोड़ा ठाहे थो न, चए थो ठहियल आहिनि, हू कोन थो ठाहे, पर चए थो जेके असांजे माशरे में ठहियल आहिनि। जॾहिं बि असां चवंदासीं त जोड़नि जी ॻाल्हि कयो तॾहिं चवंदासीं मर्द औरत, अछो कारो, ॾींहुं राति। हाणे जेको पहिरियों लफ़्ज़ अचे थो उनखे फ़ोकियत आहे। जॾहिं मर्द औरत चऊं था तॾहिं मर्द खे असां फ़ोकियत ॾियूं था औरत ते, जॾहिं असां ॾींहुं राति चऊं था त सिग्निफायर एंड सिग्निफाइड। जी कुझु चयो तव्हां? हिते जेको रज़ाक साहब इन इफ़्तराकी जोड़े खे इनवर्स कयो आहे, हिते हू सरप्राइज़ ॾिए थो रीडर खे, इनवर्स कयो अथसि। रज़ाक साहब वटि मर्द औरत कोन्हे, रज़ाक साहब वटि औरत मर्द आहे, यानी इफ़्तराकी जोड़ो औरत मर्द आहे। औरत खे इन प्रेफरेंस ॾिनी आहे, हीअ जेका मिलण बि खपे। ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजे दिलि वटां थी आहे त इन में रज़ाक साहब औरत खे प्रेफरेंस ॾिनी आहे। त अञा कई शयूं आहिनि जिन ते ॻाल्हाए सघिजे थो, पर मां सम्झां थो त मूं काफ़ी ॻाल्हायो आहे। वरी जेकॾहिं को सवाल वग़ैरह हूंदो त पोइ उन ते आउं ॻाल्हाईंदुसि। थैंक यू।
जी सर जी। अच्छा, इन में असांखे जेको सकीना जो मुड़ुस वारो किरदारु आहे उन में हिकिड़ी शइ इहा नज़र अचे थी त हू सैडिस्टिक प्लेजर वठे थो उन पंहिंजी ज़ाल खां, जेको आहे न, जेको मूं उन मां महसूसु कयो आहे। इन में मूं लिखियो बि हो पंहिंजे आर्टिकल में, त हू जेको आहे सो उन खां जॾहिं हुनखे ख़बर थी पवे त उन में वरी हिकिड़ो सीन अहिड़ो आहे जॾहिं हू हुन जा ख़त वग़ैरह या फ़ोटू साड़े थो ऐं उन्हनि खे कमोड में वाहे छॾे थो, ऐं पोइ वरी हुनखे हू चवे थो त अहिड़ो प्यारु थींदो जो तूं यादि रखंदी। माना इन मां हुनजे इन कैफ़ियत मां ख़बर थी पए त हुन मां सैडेस्टिक प्लेजर जेको माण्हू वठंदो आहे हिकिड़ो, त माना कंहिंखे अज़ियत ॾेई ऐं उन मां जेको प्लेजर हासिलु कंदो आहे त हू सैडेस्टिक लॻे थो इन हवाले सां। जेको आहे सो हुनजो जेको सकीना जो मुड़ुस जो किरदारु आहे त ऐं हू बार बार हुनखे माना ज़हनी ऐं जिस्मानी टार्चर बि कंदो रहे थो, जेको आहे सो उन मां बि ख़बर पए थी त हू सैडेस्टिक आहे। शायदि हू पंहिंजे धंधे जे करे या जेको हुनजो प्रोफेशन आहे शायदि उनजे करे हू सैडेस्टिक थी वियो आहे, या हू हुन में जेको आहे सो मेल ईगो एॾो डोमिनेंट थी थो वञे जो हू बर्दाश्त नथो करे सघे। इहो मूं हुन नॉविल में महसूसु कयो हिन किरदार जे हवाले सां, जेको आहे सो। अच्छा, ही डॉक्टर मुबारक साहब जेको आहे सो शायदि इंटरनेट जे करे असां खां कटिजी चुका आहिनि। डॉक्टर साहब, तव्हां जेकॾहिं आवाज़ु अचे थो प्लीज़ ज्वाइन कयो त तव्हांजो कमेंट्स वठूं नॉविल जे हवाले सां। अच्छा सर, जेसि ताईं जेको आहे सो डॉक्टर साहब असांखे रीजॉइन कनि, त सर ही जेको आहे सो असां ॾिसूं था अकबर साहब त फिक्शन या नॉवल ख़ासि करे ह्यूमन इमोशंस खे डिपिक्ट कंदो आहे, ह्यूमन इमोशंस जे हवाले सां। ॿियो उन में जेको आहे सो ह्यूमन कंडीशन ते तमामु घणो ज़ोर हूंदो आहे। त हिन नॉवल खे तव्हां इन हवाले सां किथे था ॾिसो, हिकिड़ो ह्यूमन इमोशंस जे हवाले सां, ॿियो ह्यूमन कंडीशन कीअं हिन में चेंज थींदी थी रहे, उन ते थोरो असांखे ॿुधाइजो। इमोशन त अदब जी जान आहे, ऐं जेको असां वटि अदब जा जेके मुख़्तलिफ़ इज़हार जा ज़रिया आहिनि जंहिंमें शाइरी ऐं फिक्शन आहे। शाइरी में त बुनियादी तौर ते इमोशन वधीक थिए थो। अच्छा सर, ही अच्छा सर, डॉक्टर ये मुबारक डॉक्टर असांखे मुबारक ज्वाइन करे असांखे चुका ज्वाइन आहिनि। करे चुका आहिनि। जेकॾहिं इजाज़त ॾियो त साईं जी खां जी इनिशियल कमेंट इनिशियल वठूं पोइ कमेंट वरी। वठूं पोइ वरी। हा डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, जेको आहे सो पाण जेको आहे सो आशिक पाण औरत जे आशिक हवाले सां औरत जे ॻाल्हाए हवाले रहिया सां आहियूं, ॻाल्हाए रहिया आहियूं, ऐं हिन नाविल में हिन नाविल में अकबर साहब जेको आहे अकबर सो साहब नाविल जेको जे आहे हवाले सां नाविल ॾाढी जे सुठियूं हवाले सां ॻाल्हियूं ॾाढी कयूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, आहिनि, ऐं जेको आहे सो ऐं जेको आहे सो तव्हां कीअं लॻो कीअं लॻो किरदारनि जे हवाले किरदारनि सां, जे हवाले कंटेंट जे हवाले सां, कंटेंट जे हवाले सां, महिरबानी करे तव्हां हिन महिरबानी हवाले सां करे तव्हां असांखे हिन ॿुधायो। हवाले सां असांखे ॿुधायो। वॾी महिरबानी कलीम साहब। सभ खां पहिरियों कई त साथी जो माइक सही खुलियल साथी जो आहे, माइक खुलियल आहे, लाउड थो थिए। लाउड थो थिए। अलाए कंहिंजो खुलियल आहे सर, मुंहिंजो त कोन खुलियल हूंदो। हाणे ॿुधायो साईं। हाणे सही आहे, हाणे सही आहे। हाणे सही आहे, हाणे सही आहे। अच्छा, सभ खां पहिरियों मां रज़ाक साहब खे मुबारकबाद ॾींदुसि आख़िरी स्टेशन खां पोइ हिकिड़ो कामयाबु नाविल लिखण ते, सुठो नाविल लिखण ते। ऐं उन खां पोइ रज़ाक साहब पाण ई तशरीह कई आहे नाविल जी सुठे नमूने सां। मूंखे बि साॻियो इहो ख़ौफ़ रहे पियो त साईं जेकॾहिं फ्राइड जी लिबिडो साइको एनालिसिस जी ॻाल्हि न खणी वञे हा ऐं छॾे ॾे हा त अकबर साहब कीअं थो डिफाइन करे, त मूंखे लॻे पियो त उहा ॻाल्हि अञा वधीक बहितर हुजे हा। ऐं जॾहिं मौक़िक़ तहक़ीक़ कंदा आहिनि त पोइ ज़रूरु रेफरेंसिस वठंदा आहिनि त कहिड़े नाविल जे बारे में कंहिंजा कमेंट्स कहिड़ा हूंदा आहिनि। जेकॾहिं राइटर्स हुन जे बारे में पंहिंजा हिकिड़ा कमेंट्स ॾेई इंटरप्रेट करे छॾींदो आहे, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरा मसइला पैदा थींदा आहिनि, छो जो ॿिया रस्ता थोरो बंदि थी वेंदा आहिनि। उन खां पोइ अकबर साहब जंहिं नमूने सां नाविल खे तमामु डिटेल में डिस्कस कयो आहे ऐं ॿियनि नाविलनि सां भेटे करे किरदारनि खे तफ़सील में वियो आहे, त मां सम्झां थो तमामु सुठो पासो आहे। ऐं रज़ाक साहब जी इहा ख़ुशकिस्मती आहे जो अकबर लगारी साहब जहिड़ा नक़ाद हुनजे नाविल ते तफ़सीली ॻाल्हाइनि था पिया। तनक़ीद जो पासो जो छॾण खां सवाइ, वठण खां सवाइ अकबर साहब काफ़ी ॻाल्हाए वियो, कुझु शयूं आहिनि, पर मां थोरो तारीफ़ वारो पासो बि वठंदुसि। त मूंखे रज़ाक साहब जा ॿई नाविल डॉक्टर साहब ग्राउंड थोरो स्टेट लाउडली थोरो ॻाल्हाइजो, लाउडली ॻाल्हाइजो, थोरो लाउडली। थोरो लाउडली। मूंखे रज़ाक साहब जा ॿई नॉवेल्स जेके आहिनि उहे जीअं हिकिड़ी शइ स्टेब्लिश कबी आहे, ग्राउंड ठाहिबो आहे
कंहिं शइ जो हिकिड़ो ग्राउंड इस्टेब्लिश करण में ॾाढा ज़बरदस्त लॻा। लास्ट सेशन में मूं ज़िक्र कयो हो त जीअं लव अफेयर खे कीअं इस्टेब्लिश कजे। जीअं आख़िरी स्टेशन में हिकिड़ी दीवान छोकिरी आहे, हिकिड़ो कामरेड आहे जेका कचहरी कनि था पिया, ऐं उन खां पोइ उन्हनि जो पाण में तो अफेयर कोन थींदो आहे, पर रीडर ख़ुदि मुतासिर थी वेंदो आहे त काश उन्हनि जो पाण में मोहबत वारो सिलसिलो जुड़ी पए हा त अञा बहितर थिए हा, पर उहो उन्हनि जो पाण जो जेको आहे प्लेटोनिक लव जुड़ी पियो हुयो, पर रीडर जी ख़्वाहिश बि थी। पर इहा रज़ाक साहब जी हिकिड़ी कामयाबी हुई त उन्हनि नाविलनि खे किरदारनि खे अहिड़े नमूने सां खणी पेश कयो आहे जो उहे किरदार ख़ुदि जेके आहिनि अहिड़े क़िस्म जी मंदरकशी पेश कंदा जो पढ़ंदड़ ख़ुदि हुन में मोहिजी थो वञे। ऐं हिन नाविल में बि इहे ई शयूं हुयूं जीअं किरदार खे इस्टेब्लिश करण जे हवाले सां हुयूं त किरदार अहिड़े नमूने सां इन्वॉल्व थी था वञनि ऐं रीडर ख़ुदि इन्वॉल्व थी थो वञे ऐं महसूसु करे थो त इहा शइ आहे। बाक़ी अकबर साहब जी इन ॻाल्हि सां मां 100% सहमत आहियां त इहो लव अफेयर कोन्हे को। मां उनखे मां चवां थो त हिकिड़ी समाजी फ्रस्ट्रेशन आहे, उन समाजी फ्रस्ट्रेशन जो इज़हार कनि था, उनखे मोहबत जो नालो जेकर ॾियनि त उहा मोहबत आहे कोन। उहा असल में हिकिड़ी ईअं चऊं त बेगानगी आहे, रिश्तनि जी बेगानगी आहे, समाजी बेगानगी आहे, या ॿियो को पासो आहे। उनजे करे जेका सेम आहे उहा घणो माइल थिए थी पई। साॻे नमूने सां सेम जी जेका जिनसी ख्वाहिशनि जे हवाले सां अकबर साहब तमामु सुठो ॻाल्हायो आहे, पर जिते जंहिं महिल ॿी खट रखनि था कमरे में ऐं जेका उनजी अॻूणी घरवारी आहे मुड़ुस जी, उहा अची उते रहे थी पई, ऐं ॿी राति उन राति जो जॾहिं हू ॿी घरवारी सां मुड़ुसु सुम्हे थो ऐं जंहिं महिल सॼे सीन खे ॾिसे थी पई त हुनखे अलाए छो महसूसु थिए थो त हू पंहिंजा ॿई हथ जेके आहिनि पंहिंजे लिङनि में विझे थी ऐं पोइ हुनखे हिकिड़ी बाहि थी लॻी वञे। यानी हुन में महसूसु थिए थो पियो त 15 ॾींहं मुसलसल हुननि सां गॾु मुड़ुसु रहण खां पोइ बि हुनजी जेका जिनसी तशनगी आहे उहा पूरी कोन थी आहे, ऐं 16वें ॾींहं ते जॾहिं ॿी घरवारी सां मुड़ुसु सुम्हे थो त उनखे हिकिड़ी बाहि थी लॻी वञे। त इहा शइ असांखे ज़ाहिर करे थी पए त हुनजी मोहबत खां वधीक हुनजी जेका जिनसी ख्वाहिश आहे उहा तमामु घणी हुई उनजे करे। पर मां सम्झां थो त इहा जिनसी ख्वाहिश बि ज़रूरी आहे, छो जो समाजी तौर ते जंहिं नमूने सां हुनजी शादी थी सेम जी ऐं जंहिं नमूने सां रिश्तो थियो हुयो हू ख़ुशि कोन हुई, उन खां पोइ जीअं उनखे ट्रीट कयो पियो वियो ऐं उन में हिकिड़ी कहाणी राणी ऐं राजा जी हिकिड़ी कहाणी जेका हू पेश करे थी पई त हू बि उनजो असरु वठे थी पई। त माना राणी खे हिकु ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे, राजा हुनखे तमामु घणो प्यारु कंदो आहे, पर ॿिए कंहिं शइ खे अचणु कोन ॾींदो आहे, इवन हकीम खे बि कोन छॾींदो आहे त मतां ॿियो को माण्हू हुन मां मुतासिर थी वञे या मतां हुनजी हुन ते आशिक थी पवे। त ईअं उहा जेका सेम आहे उहा पाण उहा शइ महसूसु करे थी। नफ़्सियाती तौर ते हुन राणी जो असरु तमामु घणो वठे थी पई, सो बजाए ख़ुशि रहण जे हू जेका उदास थी रहे थी। पर जंहिं महिल फस्ट टाइम पहिरियों दफ़ो हू सिकंदर सां या कामरेड सां मिली अचे थी पई ऐं पोइ जेकॾहिं मुड़ुस जी ख़िदमत करे थी, हुनजी जुतियूं लाहे थी, बूट लाहे थी, ख़ुशि रहे थी, त उन में महसूसु थिए थो पियो हुनजी जेका मोहबत आहे, हुनजो जेको तालुकात आहे उहो प्योर जिनसी आहे, मुड़ुस सां बि ऐं होॾां बि ॿिन्ही तरफ़नि खां। ऐं साॻे नमूने सां जेकॾहिं मोहबत जी ॻाल्हि थिए थी पई त इहे कामरेड जी ॻाल्हि सिकू सां ऐं सिकू जी ॻाल्हि कामरेड जे हवाले सां ओवरलैप कोन था थियनि ऐं ॿिन्ही खे बैलेंस कराए हलाए थी पई। पर सेम टाइम ते हू जंहिं महिल टियों दफ़ो वरी मुड़ुस सां मिले थी पई त उनखे महसूसु थिए थो पियो त मुड़ुस सां मिलण सां गॾोगॾु सिकू सां या उन हमराह कामरेड सां मिले थी पई ऐं उन मां बि हू जिनसी तशनगी सेम टाइम ते टिनि माण्हुनि जो मास्क पाए करे टिनि माण्हुनि खे मास्क पाराए पाण सां सेक्स कराए थी या जिस्मी मेलाप कराए थी पई, त उनजो जेको प्योर पासो आहे उहो जिनसी पासो आहे। समाजी तौर ते इन नाविल में काफ़ी पहिरें मूंखे ईअं लॻो त हीउ नाविल जेको आहे टोटल रोमेंस आहे, कंप्लीटली रोमेंस आहे। पोइ अॻिते हली करे महसूसु थियो त सिर्फ़ु रोमेंस कोन्हे, पर रोमेंस खां हटी करे हिकिड़ी समाजी नाविल बि आहे, हिकिड़ो नफ़्सियाती नाविल बि आहे। ऐं नफ़्सियाती तौर ते हू कीअं शयूं दॿियल हूंदियूं आहिनि, दॿियल हुजण खां पोइ उनजो जेको हू पनाह वठे थी ॿियनि शयुनि में, उहे कहिड़े क़िस्म जूं हूंदियूं आहिनि, इवन हू रिस्क बि खणे थी, तमामु घणे क़िस्म जा रिस्क खणे थी पई ऐं पोइ जेकॾहिं अचे थी एंडिंग जे हवाले सां वाक़ई मां इहा शइ चवंदुसि त उनखे जेकॾहिं कंहिं सुठी एंडिंग में वठी वञिजे हा त उन बहितर थिए हा। ऐं मैसेजिस सां गॾोगॾु डायरी जा वर्क बि जेके आहिनि उहे काफ़ी जॻहियुनि ते ओवरलैपिंग आहिनि। मां कुझु मैसेजिस बि नोट कया जेके मूंखे घर लॻी विया, जिन में काफ़ी मैसेजिस में साॻी ॻाल्हियूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे शार्ट करे या वाक्यनि सां या अहसासतनि सां अहिड़े नमूने सां हिकिड़े लेवल ते खणी वञी वरी हेठि लाहे हा त उहा बहितर थिए हा। पर काफ़ी जॻहियुनि ते ईअं लॻे थो आख़िरी मैसेजनि में ईअं लॻे थो त उहे ॻाल्हियूं करे थी पई जेके मैसेज पहिरें मैसेजिस में आहे, ऐं उनजे करे उहे मैसेज घणा अची वञण जे करे माण्हू हिकिड़ी बोरियत महसूसु कनि था पिया। पर उनजे बावजूद बि मिसाल तौरु काफ़ी जेके टेबूज़ आहिनि उनखे टोड़ियल आहिनि। मिसाल तौरु चए थो त रन खरियल आहे
सेम टाइम ते हू चए थो सिकूत भई रन न मर्द बि खणंदा आहिनि, मर्द जेको चए थो पियो, ऐं सिर्फ़ु रनूं कोन भॼंदियूं आहिनि पर मर्द बि भॼंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जा टेबूस जेके पैराडाइम शिफ्ट आहिनि, जेंडर स्टडीज़ जे हवाले सां ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो नाविल आहे। जेंडर खे सिर्फ़ु हिकिड़े जेंडर ते सॼो ब्लेम कोन थो करे, बल्कि ॿिन्ही जेंडर्स खे इन्वॉल्व करे थो पियो। मर्द ऐं औरत ॿई जेके आहिनि उहे कसूरवार जेकॾहिं आहिनि त ॿई कसूरवार आहिनि, जेकॾहिं न आहिनि त ॿई कसूरवार कोन्हनि। सेम टाइम ते जिते असां ॾिसूं था पिया त हू पंहिंजे मोहबत जो या पंहिंजे जिनसी तशनगी जो इज़हार करे थी पई, पर सेम टाइम ते हू औरत जी एक्सप्लॉइटेशन जी ॻाल्हि बि थिए थी पई। मिसाल तौर सिकू सां, कामरेड सां या इवन हुन जे मुड़ुस सां शादी करे थी पई त ऑलरेडी मैरिड आहे। उन्हनि जो मैरिड हुजण सां गॾोगॾु किथे बि इहो सेम महसूस कोन थी कराए त मां शायदि किथे का नाइंसाफ़ी कयां थी पई या हुननि जी अॻूणे घर वारनि सां मुंहिंजे हवाले सां का नाइंसाफ़ी थिए थी पई। उन्हनि जा बि राइट्स आहिनि जीअं मुंहिंजा राइट्स आहिनि, उन तरफ़ हू तमामु घटि सोचे थी पई। उन हवाले सां ईअं महसूसु थिए थो पियो त माना जेकॾहिं औरत नफ़्सियाती तौर ते दॿाइजे त सेम टाइम ते औरत हिकिड़ो बदिलो बि वठे थी पई, ऐं उहो बदिलो सिर्फ़ु मेल जेंडर मां न फीमेल जेंडर मां बि वठे थी, ऐं फीमेल जेंडर खे बि सप्रेस करे थी पई। ईअं नावेल खे जेकॾहिं ॾिसजे त मिसाल तौर पॉलिटिकल हवाले सां कुझु शयूं आहिनि, काफ़ी शयूं आहिनि, उन्हनि ते बि डिस्कस करे सघियो। त समाजी हवाले सां मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो सुठो समाजी नाविल थी सघे थो। हिनखे बजाए जो रोमेंटिक नाविल चवण जे, मां चवंदुसि इहो हिकिड़ो समाजी नाविल आहे ऐं नफ़्सियाती नाविल आहे। उन समाजी हवाले सां उन्हनि में जा पहलू जेकॾहिं ॾिसजनि, जेके असांजा रिवायती तरीक़ा आहिनि शादी जा, रिश्ते वठण जा, रिश्ते ॾियण जा, या क्राइटेरिया आहिनि जेके असां छोकिरियूं ॾियनि था पिया त भई पैसे वारो माण्हू आहे, अमीर माण्हू आहे, उहो। ऐं जेको मुड़ुसु आहे हिन जो एजेंसियुनि जो माण्हू आहे सेम जो, उन मुड़ुस जी हिकिड़ी चङाई बल्कि ॾेखारियो तव्हां वाकई विलियन आहे, हिकिड़ो प्रोटोगोनिस्ट एंटागोनिस्ट आहे, पर मूंखे हिकिड़ी हुनजी चङाई महसूसु थिए थी पई जंहिंसां मूंखे लॻे थो त रज़ाक साहब नाइंसाफ़ी कई आहे। उहा इहा आहे त ॾिसो हू मुड़ुसु छो माइल थिए थो उन छोकिरी ॾांहुं, ऐं उहो मुड़ुसु उन रिश्तो पॉज़िटिवली छो वठे थो, उनखे एक्सप्लॉइट करे बि सघे पियो, उनजी माउ खे एक्सप्लॉइट करे सघे पियो, या बग़ैर शादी जे बि जॾहिं हू ऑलरेडी शादीशुदा आहे त पोइ शादी जे लाइ, रिश्तो वठण जे लाइ हू फोर्स, जॾहिं त हुन वटि पैसो बि आहे, ताक़त बि आहे, ॿिन्ही तरीक़नि खे इस्तेमालु करे हू छोकिरी खे एक्सप्लॉइट सेम खे करे सघे पियो, या ॿिया के तरीक़ा बि इस्तेमालु करे सघे पियो। पर हुन हिकिड़ो पॉज़िटिव तरीक़ो पासो वरितो, ऐं उहा रिश्ते वठण जो, ऐं रिश्ते वठण खां पहिरियों बि हुन अहिड़े क़िस्म जी का हरकत कोन कई आहे। मां सम्झां पियो त उहो जेको किरदारु आहे शुरूआती इहे महसूसु थिए थो पॉज़िटिव किरदारु आहे, पर अॻिते हली करे रज़ाक साहब शायदि थोरी हुन सां नाइंसाफ़ी कई आहे, उनखे एंटागोनिस्ट करे ॾेखारियो आहे, या उनखे हिकिड़ो नाकारी किरदारु करे ॾेखारियो आहे, जेको असांखे महसूसु थिए थो पियो। इहे मां सम्झां थो फ़िलहालु इहे काफ़ी आहिनि, पोइ अॻिते हली करे जेकॾहिं के सवाल अचनि था त पोइ वरी नावेल जे हवाले सां ॻाल्हायूं था। ऐं रज़ाक साहब खे पूरो पूरो हक़ आहे त हू पंहिंजो दिफ़ा बि करे ऐं पंहिंजी ॻाल्हि रखी बि सघे थो। अच्छा, ये महिरबानी दोस्तों असां महिरबानी सां उर्दू जा नाविल निगार आहिनि रफ़ाकत हयात, उहे बि ज्वाइन करण चाहिनि था। रफ़ाकत भाई, अगर आपको मेरी आवाज आ रही है तो प्लीज आप ज्वाइन कर लें। रफ़ाकत भाई, अच्छा, ये असां दोस्तों अकबर साहब का ये साॻियो ई सवाल कंटिन्यू था कयूं, जेको ह्यूमन कंडीशन ऐं अकबर साहब तव्हां उन ते कंटिन्यू कजो सर। सवाल तव्हां जेकॾहिं वरी अलाए छो इको ॾाढो थिए थो, सवाल जेकॾहिं ॿार करे ॿिया सर, ही मूं पुछो पिए त हिन नाविल में इमोशंस जेके चेंजिंग आहिनि उहे उन हवाले सां थोरो, ऐं ॿियो ह्यूमन कंडीशन ते केतिरो ॾिनो वियो आहे ध्यानु, जेको हिकिड़ो अहम एलिमेंट हूंदो आहे कंहिं बि नाविल जो, उन हवाले सां तव्हां थोरो ॿुधायो। पोइ वरी हिकिड़ो सुवाल आहे जेको आहे उन में हिकिड़ो हॉस्पिटल जो बि सीन आहे, उहो वरी रज़ाक साहब सां डिस्कस कयूं था। जी हा, हाणे इमोशन मूं सवेर चयो पिए त बुनियादी तौर ते शाइरी असांजी में इमोशन घणा हूंदा आहिनि। फस्ट घणो करे पहिरियां इमोशन हूंदा आहिनि, पोइ उन्हनि में फिलोसफी वग़ैरह बि हूंदी आहे। लेकिन जेको नाविल हूंदो आहे, फिक्शन अफ़साने खां वधीक जेको नाविल हूंदो आहे, उन में इमोशन सां गॾोगॾु ॿियूं बि घणियूं शयूं हलंदियूं आहिनि, यानी पॉलिटिकल फिलोसफी, सोशल फिलोसफी,
नफ़्सियात, जीअं तव्हां चयो ह्यूमन कंडीशन्स, इहे सभु शयूं नाविल में घणियूं हूंदियूं आहिनि. इमोशन्स त हिन में आहिनि बिल्कुलु. जीअं सिकंदर आहे उहो बि इमोशनल थी वञे थो, आख़िर में त एतिरो इमोशनल थी वञे थो जेको चरियो थी वञे थो. चरियो थियणु जेको आहे उहो इमोशनल हुजण जी इंतिहा आहे. ऐं जेको उहो चरियो थिए थो उहो तव्हां ॾिसो त जुदाई में चरियो कोन थो थिए. हू हिकिड़ी जेको मुंहुं अंदाज़ो कयो उहो जुदाई में चरियो कोन थो थिए. जुदाई खे तो हज़म करे चुको हो. जुदाई में चरियो थिया त जल्दी थिए हा. हू ख़बर पड़ी पोइ चरियो थो थिए. हू गिल्टी फीलिंग में चरियो थो थिए. हिते में गिल्ट बि आहे. गिल्ट जेको आहे उहो बि हिकिड़े क़िस्म जो इमोशन आहे, गिल्ट फीलिंग. त हू गिल्टी फील थो करे त मुंहिंजे करे ही जेको आहे सान्यो थी चुको आहे. ख़ुदि पोइ हुन सां सान्यो थिए थो. हू जेका सेम आहे उहा बुनियादी तौर ते इमोशनल औरत आहे. उनखे आउं इमोशनल औरत जे खाने में रखंदुसि. क्लेवर आहे पर इमोशनल आहे. ऐं हुनखे वाइज़ औरत कोन चवंदुसि, क्लेवर औरत चवंदुसि. पर क्लेवर हुजण सां गॾोगॾु शायदि बदनसीब आहे या हुनजी मनसूबबंदी में का खोट आहे जो ॿ इश्क थी करे ॿिन्ही में पकड़िजो पवे. एतिरी होशियार बि आहे पर ॿिन्ही में पकड़िजो पवे. चवंदा आहिनि बाबा जेकॾहिं अहिड़ो कमु कयो था त पकड़ाई त न ॾियो, पकड़िजो थी पवे. त हू रुगो हिकिड़े हद ताईं, लिमिटेड हद ताईं हुन ते इमोशन एतिरा रफाकत हयात जी साहब ने हमें ज्वाइन किया है. रफाकत भाई आदाब, कैसे हैं आप? वेलकम आपको इस बस लाइव मैं मीटिंग ठीक में. हूँ. बस ये है कि मैं थोड़ी ये सेटिंग कर रहा हूँ. ये इसको मैं लगाना चाह रहा हूँ, ये फिट नहीं हो रहा, और ये फिट हो जाएगा तो ये स्क्रीन जो है वो कैसी आएगी अभी ये भी आपकी समझ नहीं आ स्क्रीन रहा तो मुझे. सही नजर आ रही है रफाकत भाई. अच्छा, मैंने फोन हाथ में लिया हुआ है, इसको मैं लगाना चाह रहा हूँ कहीं पे ना, जी जी ताकि जो है वो तस्वीर भी आती रहे मुझे और फिर आवाज तो आ रही है. जी जी चले, आप जब तक सेटिंग कर लें तब तक हम अकबर लगारी साहब से गुफ्तगू जारी रखते हैं. जी जी बिल्कुल हू सही है, उहो बिल्कुल चयो सही है. पिए. अच्छा, हाणे जेको तव्हांजो ॿियो सुवाल आहे ह्यूमन कंडीशन जे हवाले सां, त ॾिसो जेकॾहिं असां हिनखे एग्ज़िस्टेंशियल ह्यूमन कंडीशन जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं त मूंखे हिन नाविल में इन क़िस्म जी शइ नज़र कोन थी अचे. ह्यूमन कंडीशन या इन क़िस्म जो एग्ज़िस्टेंशियल नाविल में ईअं हूंदो आहे त जेको प्रोटागोनिस्ट हूंदो आहे उहो कंहिं अहिड़ी सिचुएशन में हूंदो आहे जंहिंमें बेशक गुरबत बि हूंदी आहे, समाजी दबाव हूंदो आहे, ऐं हुनखे राहूं कोन नज़र ईंदियूं आहिनि. हुनजो राहूं बंदि हूंदियूं आहिनि, चारों तरफ़ राहूं बंदि हूंदो आहे. काफ़का जूं सभु कहाणियूं पढ़ी वठो, हुनजा नाविल पढ़ी वठो. हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां थो त काफ़का जी हिकिड़ी कहाणी आहे जंहिंमें हू हिकिड़ी ट्रेन में सफ़र करे पियो. ट्रेन में ऊंदहि आहे, ट्रेन हिकिड़ी सुरंग मां गुज़रे पई ऐं ट्रेन में हू अकेलो आहे. हेॾी सॼी ट्रेन में हू अकेलो आहे ऐं हू अलाए ट्रेन केतिरे अरसे खां हले पई, का ख़बर कोन्हे. पोइ हू चए थो ॾिसां भला ॿिया माण्हू केरु आहिनि ट्रेन में. हिकिड़े दॿे खां ॿिए दॿे, ॿिए दॿे खां टे दॿे में वेंदे वेंदे आख़िर हू ट्रेन जी इंजण ते अची पहुचे थो. हुनखे को माण्हू नथो ॾिसे. जॾहिं वञी ॾिसे थो त ट्रेन जी इंजण बि ख़ाली आहे. ट्रेन जी इंजण बि को हलाइण वारो न आहे. ट्रेन ख़ुदि ब ख़ुदि हले पई. ऐं पोइ वरी अचानक ॾिसंदो आहे त ट्रेन हीअं सीधे रस्ते ते हलण जे बजाए हीअं वर्टिकल मथां खां हेठि वञे पई. हाणे हू केॾांहुं वञे? ट्रेन सुरंग में, ट्रेन जो को ड्राइवर कोन्हे, ॿाहिरि निकिरण जो को रस्तो कोन्हे. हिकिड़ी बेवसी, लाचारी ऐं राहूं बंदि थियण वारी जेका कैफ़ियत आहे न, उनखे असां घणो करे ह्यूमन कंडीशन चऊं था. उन में हू छा करे? पोइ कामियो जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे एब्सर्डिटी ऐं ख़ुदकुशी जी प्रचार कनि था. सार्थर जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे चवनि था त ठीकु आहे, सार्थर जेकॾहिं इन सिचुएशन में हुजे काफ़का जी जॻह ते, त सार्थर चवंदो त बाबा जेकॾहिं को ॿियो गाॾी हलाइण वारो न आहे त तूं गाॾी हला, भला तूं कोशिशि कर, तूं उन कंडीशन मां निकिरण जी कोशिशि कर. कामियो जेकॾहिं हिन जॻह में आहे त उहो चए थो त हाणे मरण खां सवाइ ॿियो कुझु चारो कोन्हे को. ट्रेन हले कॾहिं ख़तमु थिए, ऐं जंप हणा ट्रेन जे अॻियां पवां. ह्यूमन कंडीशन अहिड़ी सूरत हाल में थींदी आहे. हिते अहिड़ी का सूरत हाल नज़र नथी अचे. हिते जेका सिकंदर पाण या हुनजी फैमिली, सेम जी फैमिली
हस्बैंड वारी फैमिली मिडिल क्लास जे माण्हू आहिनि ऐं हुननि जे लाइ 100 राहूं खुलियल आहिनि। इन करे हू जेको बि कमु कनि था ॿई ॼणा ऐं मजबूरी में नथा कनि। सिकंदर बि को मजबूरी में को कमु नथो करे, न को सेम कंहिं मजबूरी में कमु करे थी, पंहिंजी ख़ुशी सां चाहत सां, पर अंडर दी ऑब्लिगेशन, अंडर दी प्रेशर ऑफ डिज़ायर, डिज़ायर्स जे तहत अचनि था ऐं ईअं ई पंहिंजो पाण खे तबाह कनि था। मूं पहिरीं जुमिलो चयो हो, डिज़ायर जॾहिं लिमिट क्रॉस करे वञे थी, अलमिया जनम वठनि था। हीअ जेको अलमियो आहे जंहिंमें ॿई किरदार मरी वञनि था ऐं हुननि जी फैमिलीज़ तबाह थियनि थियूं, जेको अलमियो आहे उहो अलमियो आहे डिज़ायर्स जो, ख़्वाहिशुनि जो वधी वञणु, ख़्वाहिशुनि जो बेलगाम थियणु। थैंक यू वेरी मच अकबर साहब, तव्हां पंहिंजो डिटेल कमेंट ॾिनो। अच्छा रफ़ाकत भाई, आपको आवाज़ आ रही है मेरी? आवाज़ आ रही है और तमाम दोस्तों को मैं सलाम अर्ज करता हूँ और शरीक हूँ मैं आप सबके साथ, आप सबके साथ। वालेकुम सलाम जी। अच्छा दोस्तों, ये जेको आहे सो रफ़ाकत भाई असांजा उर्दू जा नावल निगार आहिनि। उन्हनि जो मीरवाह की रातों के नाले सां हिकिड़ो नावल छपजी चुको आहे, जंहिंजो सिंधी में भी तर्जुमो थी चुको आहे। ऐं रफ़ाकत भाई जो ॿियो नावल हिंदी में भी हो चुका है। दूसरा नावल आप कहाँ तक पहुंचा, वो आपका दूसरा नावल बहुत इंतजार दूसरा नावल जो है वो प्रेस में है और उम्मीद है मुझे कि नवंबर के एंड तक या दिसंबर के पहले हफ्ते में जो है वो छप के आ जाएगा और उसका नाम है नौजवान रोलाक के दुखड़े। और इसमें जो है वो मैंने जो है वो सिंधी का लफ्ज रोलाक इस्तेमाल किया है, इसलिए इस्तेमाल किया है कि इस नावल का लोकेल भी जो है वो सिंध है और ख़ास तौर से ठट्ठा शहर, और थोड़ा बहुत उसमें हैदराबाद भी है, लेकिन ज़्यादा उसका मरकज़ जो है वो ठट्ठा में है और ठट्ठा की आम जिंदगी उसमें है, कोई तारीख नहीं है। तो एक नौजवान किरदार है जो कि अपनी रुदात उसमें सुनाता है। ये नावल जो है वो मीरवाह की रातें से निस्बतन ज़ख़ीम नावल है और 650 सफ़े का ये है नावल तकरीबन। जी भाई मैंने आपका ये नावल पढ़ा है जो है ना, मीरवाह की रात। जी अच्छा, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। जो ठरी मीरा के पस मंजर में, लेकिन एक आपसे शिकायत है मेरी। हाँ जरूर इंतजार करना है उसका। आपने ना जो अपने किरदार के साथ वो नाइंसाफी कहती, वो अपने अंजाम को पहुंच नहीं पाता है, आखिर नहर के किनारे अपने आप को हल्का करता है। हाँ जाहिर है, वो बेचारा बिल्ली की वजह से जो है वो डर जाता है। रात का वक्त है जनाब, रात का वक्त है, बेचारा इतनी दूर जाता है और फिर बिल्ली की वजह से वो बेचारा जो है आपके नावल के हवाले से जी आपके नावल के हवाले से हम एक अलग स्ट्रीम करेंगे, उसमें आप हमें जरूर ज्वाइन कीजिएगा। उसके सिंधी तर्जुमे में से हम रीडिंग करेंगे फिर और उस पे हम डिटेल में बात करेंगे। हमारे साथ अकबर लगारी साहब भी होंगे, डॉक्टर मुबारक लाशारी, अमर लगारी साहब आप होंगे, और अगर आप कोई उर्दू के नकात हमें सजेस्ट करेंगे तो वो भी आ जाएंगे। नहीं बिल्कुल सही है, आपके अच्छे लोग हैं। लगारी साहब जो है वो सीनियर आदमी हैं और उनका मुतालिया बहुत ज़्यादा है, और लगारी साहब तो बहुत ज़्यादा पढ़ लिखे आदमी हैं, नकात भी हैं। एक किताब उनकी शायद तनकीद पे भी है, तनकीद की जो तारीख लिखी है उन्होंने। तो जी बिल्कुल आप लोग होंगे, बस ठीक है, प्रोग्राम कीजिएगा, मैं हाजिर हूँ। अच्छा, लेकिन अच्छा आज का जो आज हम जो जी आज हम जो है वो डिस्कस कर रहे हैं रज़ाक सेठू साहब के नावल आशिक औरत के हवाले से, और ये जो नावल में जो नफ्सियाती पहलू होते हैं उस हवाले से। तो अगर आप नावल में नफ्सियाती पहलू के हवाले से कुछ हम हमारे साथ शेयर। अच्छा जी, ये रज़ाक सेठू साहब आपको बता रहे हैं। बताने पड़े सर, थोड़ो अञा कयो स्क्रीन दे। आशिक ऐं औरत इसका टाइटल है
आशिक आशिक औरत। औरत। आशिक औरत, जी जी जी। अच्छा आशिक हाँ, ये औरत, इनका अच्छा अच्छा। दूसरा सेकंड नॉवेल है और ये 2023 में छपा है और इससे पहले अच्छा, उनका आखिरी स्टेशन मुबारक के हो नाम उनको। से नॉवेल छप चुका है। अच्छा, तो वाह हम वाह। आपसे ये जानना चाहते हैं कि ये जो नफ्सियाती पहलू होते हैं उसमें, और थोड़ा फिर उर्दू नावल के हवाले से भी हमें बताइएगा, और फिर हम उस पर कंपैरेटिव स्टडी भी रखेंगे उर्दू और सिंधी नॉवेल्स के हवाले से। तो थोड़ा हमें आप इस हवाले से बता दीजिए। अच्छा, इस नावल का जो उन्वान है, रज़ाक शहतो साहब का जो नावल है आशिक औरत, तो एक नावल जो है वो उर्दू में छपा है, चंद साल हुए हैं उसको, और उसका नाम था मैं तमसाल हूँ, जो कि आरफा शहजाद ने लिखा है। आरफा शहजाद जो है वो शायरा हैं और लाहौर से उनका ताल्लुक है। उन्होंने जो है वो उस नावल में जो है वो लिखा कि एक ऐसी औरत जो कहती है कि अब तक मर्द आशिक हुआ करते थे और अब पहली मर्तबा एक औरत आशिक है और अपने इश्क को बता रही है। तो वो औरत जो है वो अपने 7 इश्क बताती है। 7 इश्क मतलब है कि 7 मर्द उसकी जिंदगी में आते हैं और मतलब के कॉलेज के जमाने से, यूनिवर्सिटी के जमाने से लेकर जो है वो है कि शादी के बाद तक की जिंदगी में आती है वो, और अपने शौहर को वो आशिक नहीं कहती, लेकिन जो और लोग हैं उनको वो कहती है कि मैं उनकी आशिक हूँ, वो सब मेरे माशूक हैं। वो नावल जो है वो आरफा शहजाद साहिबा से बन नहीं सका था, क्योंकि आरफा शहजाद शायरी करती हैं और फिक्शन का मुतालिया उनका शायद इतना नहीं है। उन्होंने जो है वो एक नफ्सियाती उलझन के तौर पे उसको ठीक करने के लिए या अपनी परेशानियों की वजह से वो नावल लिखा। अब मतलब ये है कि जो है वो नावल जो है वो महज नफ्सियात का बयान नहीं है। ठीक है कि जो है वो नावल में मतलब किरदार के जो अंदर की दुनिया है उसकी बहुत ज्यादा चीजें आती हैं, और ये है कि मतलब उसकी जो पेचीदगियां हैं, उसकी जो गहराइयां हैं, और जो बाहर की दुनिया जो है वो जिस तरह से मुतासिर करती है आदमी को, और जो उसके अंदर टूट फूट होती है, जो उसके अंदर की दुनिया जो है वो ऊपर नीचे होती है, तो उसका बयान है। मेरे ख्याल में जो है वो फिक्शन को अंदर और बाहर के दरमियान एक बैलेंस के साथ आगे बढ़ना चाहिए। हाँ, इसलिए कि जो है वो कहानी जो है वो तभी बनती है। अब चूंकि जो है वो उर्दू में जो है वो 1960 की दहाई में जो है वो अलामत का दौर आया, और उस अलामत के दौर के नतीजे में जो है वो अदीबों ने जो है वो अंदर की दुनिया पे ज्यादा फोकस कर दिया। अंदर की दुनिया पे इतना ज्यादा फोकस कर दिया कि किरदारों के चेहरे गायब हो गए, उनके नाम गायब हो गए, इलाके गायब हो गए। मतलब ये नहीं पता कि किरदार का नाम क्या है, अलिफ बे जीम तरह के नाम हो गए। और फिर है कि ये तजर्बा जो है वो तकरीबन मतलब कि 3-4 दहाइयों तक डोमिनेंट रहा उर्दू में, और इसके जरिए असर बहुत से अफसाने लिखे गए, बहुत से नावल लिखे गए, और कई मतलब अच्छे नावल भी हैं। अब जैसे डॉक्टर अनवर सज्जाद हैं, उनका एक नावल है खुशियों का बाग, आप उसे पढ़ लें, उसमें कोई एक किरदार नहीं है, उसमें मुख्तलिफ लोग हैं जो बोल रहे हैं, बातें कर रहे हैं, और उनकी स्पीचेस हैं सबके सब। एक मौलवी है, कोई सियासतदान है, कोई क्या है। वो नावल जो है वो दरअसल भुट्टो साहब का जो मर्डर था उसके बैकड्रॉप में एक रद्द-ए-अमल के तौर पे आया था, और वो नावल है कि जब लिखा गया था तो पाकिस्तान में जो है वो नहीं छप सका था, वो इंडिया में छपा था पहली बार। बाद में जाके ज़िया रजीम के दौर में मतलब 4-5 साल के बाद वो छपा उर्दू में। तो अंदर की दुनिया जो है वो अहम है, बहुत अहम है, लेकिन खारिज की दुनिया भी गैर अहम नहीं है। तो मेरे ख्याल में जो है वो फिक्शन को अंदर और बाहर के दरमियान एक तवाजुन के साथ आगे बढ़ना चाहिए,
اور تبھی کہانی ایک ہے کہ دلچسپ ہو سکتی ہے. اگر آپ ہے کہ باہر کو چھوڑ کے خارج کو چھوڑ دیں, آپ اوائڈ کر دیں کہ کون سا علاقہ ہے, کہاں رہتا ہے کردار, کہاں پلا بڑا ہے, کہاں اس کی زندگی گزر رہی ہے, اور صرف آپ اندر جائیں گے تو اندر ایک پاتال ہے. پاتال ہے جو ہے کہ جس کا انت نہیں ہے, کوئی انت نہیں ہے کوئی. اور مطلب کہ بچپن سے لے کر بڑھاپے تک کے بے شمار خیالات, بے شمار واقعات, ان کے اثرات لاشعور کے اوپر, لاتحت شعور کے اوپر موجود ہوتے ہیں. تو اس کو جو ہے وہ بیان کرنے کے لیے ہنرمندی بھی چاہیے اور مطالعہ بھی بہت چاہیے. اور یہ ہے کہ جو ہے وہ کم از کم 20ویں صدی کا عالمی ادب پڑھا ہونا چاہیے. مطلب کافکا کو, سارتر کو, کامیو کو اور بعد کے جو لوگ ہیں ان سب کو بہت گہرائی کے ساتھ پڑھنے کے بعد ہی ہم جو ہے وہ اندر کی دنیا کو زیادہ اچھی طرح سے لکھ سکتے ہیں. جی جی असांखे लाइव चैट में साईं मदद अली सिंधी साहब बि जॉइन कयो आहे. साईं मदद अली सिंधी साहब सिंधी वाह, अदब जा तमामु वॾा नाला आहिनि ऐं हींअर हू जेका आहे सो एक्टिंग बिल्कुल. एजुकेशन मिनिस्टर बि आहिनि. सर मदद साहब थैंक यू वेरी मच असांखे ॿुधण लाइ. ऐं साईं आबिद मज़र साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि. ऐं हिन खां अलावा साईं मोहम्मद यूसुफ जो हुयो ऐं असांजो प्यारो दोस्त आहे अज़ीम रुंजो साहब. दोस्तनि खे गुज़ारिश आहे तव्हांजो जेकॾहिं को बि सवाल हुजे हिन नॉविल जे हवाले सां त साईं रज़ाक सेठो साहब हिते असां सां मौजूदु आहिनि, अकबर लगारी साहब बि मौजूदु आहिनि ऐं असांजा जेको आहे सो उर्दू जा राइटर नॉवलिस्ट रफ़ाकत हयात भाई बि असां सां गॾु आहिनि. त तव्हांखे को बि सवाल हुजे त तव्हां महिरबानी करे लाइव चैट में जेको आहे सो असां खां पुछी सघो था. असां वटि टाइम बाक़ी सर 10 मिंट बचियो आहे. हुन खां पोइ वरी असांखे वरी हिकिड़ी ॿी स्ट्रीम करणी आहे तर्जुमे जे हवाले सां, जंहिंमें असां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं वलीराम वलम वाह, साहब जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं. ऐं जेको आहे सो असां ईंदड़ जेको हफ़्ते आहे उहो असां साईं इख़लाक़ अंसारी साहब जे नॉविल उॾही ते ॻाल्हि ॿोल कंदासीं. ऐं उन खां पोइ जेको आहे सो असां रफ़ाकत हयात जे नॉविल मीर वाह की रातें जेको तर्जुमो थियो आहे सिंधी में मीर वाह जूं रातियूं जे नाले सां, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं. त असां हींअर लास्ट जेको आहे सो रफ़ाकत भाई ये हम लास्ट सेशन में जा रहे हैं. हमारे इस जी जी, स्ट्रीम के 3 हिस्से होते हैं. पहले हम जो है सही, रीडिंग करते हैं नॉवेल में जो जिसके बारे में डिस्कस करना होता है, उसके बारे में सही, राइटर्स, उसके बाद राइटर्स से उसके ख्यालात लेते हैं और फिर उन पे जो है मुख्तलिफ थ्योरीज को डिस्कस करते हैं उस नॉवेल के हवाले से. तो अब सही, ये लास्ट सेशन होता है हमारा क्वेश्चन एंड आंसर्स का. तो अभी तक हमारे पास सिर्फ यही आया है कि दोस्तों ने हमारी गुफ्तगू को पसंद किया है, लेकिन कोई सवाल नहीं आया है. तो इस हवाले से हम जो है अकबर साहब से पहले उनके लास्ट कमेंट्स जानते हैं नावल के बारे में, सही, और फिर जो है इसके थ्रिलर नावल, और उनको कहा जाता है कि ये पॉपुलर लिटरेचर भी होता है. और इसको ये थोड़ा आप डिस्क्राइब कर दीजिएगा कि क्या पॉपुलर लिटरेचर क्या होता है. और उसके बाद हम रज़ाक सेठो साहब के पास चलेंगे और रफ़ाकत भाई के पास. जी अकबर साहब प्लीज़ तव्हां हिन हवाले सां इहो पॉपुलर लिटरेचर चवंदा आहिनि, इहे जेको आहे सो ख़ासि करे गॉथिक लिटरेचर जेको हूंदो आहे या जेको असांजो मर्डर मिस्ट्रीज़ हूंदियूं आहिनि या क्राइम, त उनखे हू चवंदा आहिनि पॉपुलर लिटरेचर. ऐं जेको आहे सो तव्हांखे इहो लॻे थो त आशिक़ औरत उन ज़ुमरे में अचे थो? ॾिसो हिकिड़ा नावेल या अदब पॉपुलर लिटरेचर उनखे चयो वञे थो अकबर लगारी साहब जेके तव्हांजी इंसान आवाज़ जा अचे थो सर? जेके इंसान जा अकबर साहब सतही जज़्बात. जी जी मां ॻाल्हायां थो. आवाज कम आ रही है इनकी. अच्छा, हिकिड़ा पॉपुलर लिटरेचर हिकिड़ो जेका घणाई पॉपुलर लिटरेचर जी इहा आहे त उहे इंसान जा जेके सतही जज़्बात हूंदा आहिनि ऐं दोस्तों सतही जेको तव्हांखे इंसान अकबर जो साहब जो आवाज़ अचे पियो? मूंखे ॾाढो घटि पियो अचे. न न असांखे घटि अचे पियो थो अचे अचे आवाज. थो.
घटि पियो अचे पर अचे जी पियो। सर, अचे अकबर साहब कंटिन्यू कजो। जी प्रधान। जेके इंसान जे सित ही जज़्बात खे मुतासिर कंदड़ अदब जेको हूंदो आहे उहो पॉपुलर लिटरेचर घणो करे उहो हूंदो आहे। मिसाल डाइजेस्टूं आहिनि, सस्पेंस डाइजेस्ट, जासूसी डाइजेस्ट, या फिल्मूं अहिड़ियूं सॼो ॾींहुं ॾिसो भरियो पियो आहे, टेलीविज़न फिल्मुनि सां भरी पई आहे, जेके इंसान जा सिकली या अहिड़ा जज़्बात जिन में रुगो प्लेयर हुजे, या जेके इंसान जे उन्हनि शयुनि खे मुतासिर कनि जंहिंमें इंसान जो वक़्तु सुठो गुज़रे, उहो अदब सोचण ते मजबूर कोन कंदो आहे। उन अदब मां माण्हू घणो कुझु को सिखी न सघंदो आहे। तंहिंजे करे को पॉपुलर लिटरेचर हुजणु कोई एॾी वॾी कमाल जी ॻाल्हि कोन्हे, काई एॾी वॾी ऊची ॻाल्हि कोन्हे त चइजे फलाणे जो लिटरेचर ॾाढो पॉपुलर आहे। उहो पॉपुलर हुजणु जेको आहे एतिरो कमाल जी ॻाल्हि आहिनि जिन खे समझदार माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू, सोचींदड़ माण्हू पढ़ंदा आहिनि ऐं उन्हनि में पॉपुलर थींदा आहिनि। सस्पेंस डाइजेस्ट तव्हांखे जेको गाॾे ते बीठो हिकिड़ो माण्हू सूफ़ खपाए न, उहो बि केॾी महिल तव्हां ॾिसंदो थी सघे थो त डाइजेस्ट पढ़ी रहियो हुजे, पर उनजे पढ़ण में ऐं रफ़ाकत हयात जे पढ़ण में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। त हिकिड़ा जेके पढ़ियल लिखियल माण्हू ऐं समझदार माण्हू, अच्छा, सोचींदड़ माण्हू जेकॾहिं कंहिं नाविल खे घणा माण्हू पसंदि कनि था, मुंहिंजी नज़र में उहा पॉपुलरिटी जेका आहे उहा तमामु बहितर आहे। ॿी सूरत में दुनिया जा जेके वॾा अकबर साहब ही कुछ दोस्त चैट में चवनि पिया जो आवाज़ न पियो अचे। आवाज़ घटि पियो अचे। ख़बर नाहे, तव्हां टाइम बि घटि आहे, हाणे वधीक कुझु नथो करे सघिजे ऐं वधीक मुदो थी ॻाल्हायां पियो। त ऐं हिन रज़ाक साहब वारे नाविल में इहे ॿई ख़ूबियूं आहिनि त हिन खे पढ़ण लिखण वारो संजीदा माण्हू पढ़ंदो, उनजे लाइ बि हिन में घणो कुझु आहे। ऐं ॿियो आम माण्हू जेको लिटरेचर फॉर प्लेयर ओनली पढ़े थो, लिटरेचर फॉर प्लेयर, लिटरेचर फॉर इंस्ट्रक्शन, इलाही पर्पज़ आहिनि न लिटरेचर जा, जेको माण्हू सिर्फ़ु लिटरेचर फॉर प्लेयर पढ़णु चाहे थो, उन जे लाइ बि हिन नाविल में घणो कुझु आहे। तंहिंजे करे रज़ाक साहब जेको आहे ही तमामु छा खणी चइजे त होशियारी सां नाविल लिखियो आहे, सभिनी जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं। त हिकिड़ी ॻाल्हि मां आख़िर में चवंदुसि त हिन नाविल जो थीम जेको आहे उहो रज़ाक साहब मखानी पूरो फिटी छॾियो आहे त थीम जो जेकॾहिं न हुजे ॾाढो सुठो। मिसाल महबूब मर्द आशिक औरत, ईअं ई ॿियो बि हिकिड़ो मूं नाविल पढ़ियो आहे, उनजो नालो, उनजो थीम उन नाविल ते लिखियो पियो आहे, यानी प्यार, पैसे ऐं पालनहार ब्रैकेट में लिखियो पियो आहे, हिते लिखियो पियो ब्रैकेट में। इहो आहे नाविल जो थीम ॾियणु। हाणे थीम जेकॾहिं ॿाहिरि ॾेई छॾियो था त तजसुस ख़तमु थी थो वञे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहो थीम ईअं नाविल्स ते या दोस्त जेके लिखनि उहे न लिखनि नाविल जे मथां, सिर्फ़ु टाइटल ॾेई छॾीनि त वधीक बहितर थींदो। थैंक यू। थैंक यू अकबर साहब, थैंक यू। अच्छा, ये है कि रफाकत भाई, मैं कुछ जी कहना चाहूँगा। पॉपुलर लिटरेचर और सीरियस लिटरेचर में जो फ़र्क है, अकबर साहब ने अच्छी बातें की हैं बहुत। मेरे ख्याल में जो है वो पॉपुलर लिटरेचर में जो है वो सब कुछ जो है वो आम कारी के पॉइंट ऑफ व्यू से होता है, और वो जैसे जैसे सोचता है कि अब ये होगा वही कुछ होता है, उससे हटके कुछ नहीं होता। मतलब कि आम कारी की जो तवक्कात होती हैं, जैसे कि ड्रामा है, फिल्म है, उसमें पता है कि हीरो जो है वो परेशान है, बहुत गिरने वाला है, मरने वाला है, लेकिन नहीं मरेगा, बच जाएगा, बच के इंतकाम लेगा और फिर एंड हो जाएगा। तो इस तरह जो है वो पॉपुलर लिटरेचर में जो है वो जो कुछ भी जितने भी वाकयात होते हैं वो आम पढ़ने वाले की तवक्कात के मुताबिक होते हैं। मतलब उसमें कोई ऐसी अचंभे की चीज नहीं होती जो कि पढ़ने वाले को बहुत हैरान कर दे कि अब तो ऐसे होना था, वैसे हो गया, और ये क्यों हुआ। तो वाकयात की जो तरतीब होती है वो इस तरह होती है कि जो है कि पढ़ने वाले की तवक्कात पर वो नावल पूरा उतरता है। और जैसे उर्दू में उमर अहमद का बहुत चर्चा है। उमर अहमद जो है वो आम जो लोग हैं उनकी जो ज़हनी सतह है उसको सामने रख के लिखती है नावल, आम औरतों की सतह को सामने रख के लिखती है,
اور اس میں وہی کچھ ہوتا چلا جاتا ہے جو وہ خواتین سوچ رہی ہوتی ہیں، اور اینڈ تک صورتحال بدلتی نہیں ہے بلکہ سیم رہتی ہے. جبکہ جو سنجیدہ ادب ہوتا ہے اس میں تو آغاز ہی اس کا عجیب ہوتا ہے بہت، اور اس میں کوئی چیز عام پڑھنے والے کی توقع کے مطابق نہیں ہوتی. ابھی جیسے سیتو صاحب نے بیروا کی راتیں کی بات کی کہ اس میں جو ہے وہ بیچارہ کردار جو ہے وہ ہے کہ کر رہا ہوتا ہے سیکس، اور بلی آ جاتی ہے اور وہ جو ہے وہ نہیں مطلب پوری ہو پاتی اس کی خواہش. تو یہ جو ہے وہ ایک فرق ہے سیریس لٹریچر کا اور پاپولر لٹریچر کا. اگر کوئی اور ہوتا لکھنے والا وہ اس کی خواہشات کو پورا کرتا، ان کو بیان کرتا، وہاں پہ ڈیٹیل میں بیان کرتا کہ یہ ہوا وہ ہوا وہ ہوا وہ ہوا، لیکن وہ نہیں ہوتا. تو جو ہے وہ ایک جو ہے وہ بڑا فرق ہے کہ عام ادب میں اور سنجیدہ ادب میں یہ بھی ہے کہ اس میں جو ہے وہ سب کچھ پڑھنے والے کی امیدوں کے مطابق ہوتا ہے. جی جی بالکل. اور یہ ایک فقرہ کہتے ہیں انگلش میں کہ فکشن از آل اباؤٹ سرپرائزز. تو اس میں جتنے بالکل بڑے بڑے سرپرائزز ہوں گے تو اتنا ہی وہ ریڈر اس سے اٹریکٹ ہوگا اور اس کی امیجنیشن سے وہ کھیلتا رہے گا. تو اب ہم بالکل صحیح بات. کلوزنگ ریمارک کی طرف جو ہے چلتے ہیں رزاق سیتو صاحب کی طرف. رزاق صاحب جی तव्हां पंहिंजे सेशन जे हवाले सां क्लोज़िंग रिमार्क्स ॾियो त पोइ वरी असां हिनखे वाइंड अप था कयूं. जेको आहे उन खां पोइ वरी असांजो 9 वॻे हिकिड़ो सेशन आहे ऑनलाइन ट्रांसलेशन जे हवाले सां, जंहिंमें मोहम्मद इब्राहिम जोयो साहब ऐं वलीराम वल्लभ साहब जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं. जी रज़ाक साहब. अदायो कलीम साहब तव्हांजी महिरबानी. सभ खां पहिरियों त मां सभिनी दोस्तनि जो दोहिराईंदो आहियां, ख़ासि करे अकबर साहब जिन जो साईं लाशारी साहब जेको मुबारक लाशारी ॻाल्हायो. ऐं वाकई इहा जेका अकबर साहब ॻाल्हि कई त तख़लीकार खे पंहिंजी तख़लीक जे बारे में न ॻाल्हाइणु घुरिजे, पर मां हिते क्या हुआ, आवाज वीडियो की रज़ाक स्ट्रीम. सैतो साहब हैंग थी वियो आहे तव्हांजे तरफ़ां. अच्छा, रज़ाक सैतो साहब लॻे थो त हुननि जो नेट जो को प्रॉब्लम थी वियो आहे. दोस्त कंफर्म कनि. ही हैंग पियो लॻे. हैंग थी वियो सर आहे अकबर जेका साहब तव्हांखे अचे पियो रज़ाक साहब सां? न जेका मूं ॻाल्हि कई हुई न राइटर खे आवाज अच्छा नहीं आ रही है. अच्छा ठीकु आहे. इहा ॻाल्हि इंटरनेट हाँ इहा वो ॻाल्हि इंटरनेट वारनि नोट करे वरिती ऐं हुनखे हैंग करे छॾियऊं. जी जी अच्छा. दोस्तो असां ही जेको आहे सो सेशन पंहिंजो हिते ख़तमु करे रहिया आहियूं लाइव स्ट्रीम. असां अॼु रज़ाक सैतो साहब जी नाविल आशिक़ औरत जे मुख़्तलिफ़ पासनि खां ॻाल्हायो ऐं उन में असांखे साईं अकबर लगारी साहब जिन जॉइन कयो, साईं जिन जी वॾी महिरबानी. असांखे जेको आहे सो रज़ाक सैतो साहब जॉइन कयो, उन्हनि जी वॾी महिरबानी. ऐं असांखे जेको आहे सो उर्दू ॿोली जे असांजे तमामु प्यारे नाविल निगार रफ़ाकत हयात भी असांखे जॉइन कयो. रफ़ाकत भाई आपका बहुत शुक्रिया. ऐं असांखे बहुत डॉक्टर शुक्रिया. मुबारक लाशारी जॉइन कयो, उन्हनि जो वॾी महिरबानी. असां ईंदड़ हफ़्ते दोस्तो साईं इख़्लाक़ अंसारी साहब जे नाविल ओॾई ते ॻाल्हाईंदासीं. उन मां कुझु टुकड़ा पढ़ंदासीं ऐं उन ते पोइ ही डिस्कस कंदासीं. ऐं उन खां पोइ वरी असां रफ़ाकत हयात जे नाविल मीर बाग की रातियों ते ॻाल्हाईंदासीं, पर उहो ओॾई खां पोइ. त उमेदु आहे त सभु दोस्त असांखे वरी लाइव सेशन में जॉइन कंदा. असां हर छंछर ते 7 वॻे जॉइन थींदा आहियूं. थैंक यू वेरी मच सर. थैंक यू वेरी मच थैंक यू एवरीवन. सो मच थैंक यू. करीम. थैंक यू अकबर साहब. खुदा हाफिज़.